अस्सलाम वालेकुम माया ज़ोहेब चांडियो आए तव्हांखे वेलकम कंदासीं दिल जी गहराइनि सां पंहिंजे ऑनलाइन शो में जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो ऐं उम्मीद आहे कि सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदा ऐं भाभी जी तव्हांखे बि वेलकम कंदासीं धरती जो जमालो ते कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु लॻा पिया आहियो ख़ुशि लॻा पिया आहियो मां ठीकु लॻी पई आहियां तूं ॿुधाए ख़ुशि जी आहीं अल्लाह जो शुक्र आहे मां बि ठीकु ठाक त भाभी जी तव्हांखे ॾिसण सां ई मुंहिंजे माइंड में हिकिड़ो सुवाल पैदा थियो उहो सुवाल इहो आहे त कॾहिं तव्हां गुस्सो कयो आहे गुस्सो हा ॾाढो गुस्सो कयो आहे मूं ॾाढा गुस्सा कया आहिनि अलाए कहिड़ा कहिड़ा गुस्सा कया आहिनि थोरो मूंखे ऐं मुंहिंजे ऑडियंस खे बि ॿुधायो मां पंहिंजे मुड़ुस ते गुस्सो कयो आहे कमकार न कंदो जी हा पंहिंजो मुड़ुसु आहे न मुंहिंजो जी मां हुन ते ॾाढो गुस्सो कयो अच्छा तव्हां पंहिंजे मुड़ुस ते ॾाढो गुस्सा कंदा हुयो पर उहो कहिड़ा गुस्सा हुया कीअं गुस्सो कढंदा हुयो थोरो इहो बि ॿुधायो बसि मां हुन सां विड़ी पवंदी हुयमि थोरी थोरी ॻाल्हि ते मतिलबु थोरी थोरी ॻाल्हि ते तव्हां कावड़ कंदा हुयो पंहिंजे मुड़ुस ते जी ऐं उन कावड़ जो नतीजो छा निकितो नतीजो ॾाढो किनो निकितो अॼु उहो मूंसां गॾु न आहे ओ त नतीजो इहो निकितो त अॼु उहो भाभी जी सां गॾु न आहे छो जो भाभी जी हमेशह गुस्सो कंदी कावड़ कंदी चवंदा आहिनि न जॾहिं इंसानु गुस्सो कंदो आहे कावड़ कंदो आहे उहे जेको उन में डिसीजन वठंदो आहे उहो हमेशह ग़लति हूंदो आहे डिसीजन त भाभी जी सही आहे इहो इहो बिल्कुलु सही आहे जी बिल्कुलु इहो सभिनि जे लाइ हिकिड़ो मैसेज आहे त कॾहिं बि गुस्से खे हराम छो करार ॾिनो वियो आहे इन जे करे ॾिनो वियो आहे छो जो गुस्से में हमेशह असां ग़लति फ़ैसिला कंदा आहियूं सो इट्स बेटर उन खां बहितर इहो आहे त जॾहिं बि असांखे गुस्सो अचे थो कावड़ अचे थी कंहिंजे बि मथां पंहिंजनि जे मथां एटलीस्ट पंहिंजो पाण खे माण्हू कुझु टाइम ॾे हिकिड़े ॾींहं जो टाइम ॾे छो जो जॾहिं असां टाइम ॾींदा आहियूं पोइ असां पंहिंजे माइंड में होशोवास में ईंदा आहियूं त छा सही आहे छा ग़लति आहे छो जो कावड़ में कॾहिं बि असांखे ख़बर न हूंदी आहे असां सही प्लेटफॉर्म ते वञूं बि था या नथा वञूं ऐं इन कावड़ जे करे काफ़ी सारा घर बर्बाद थी वेंदा आहिनि रिलेशन्स ख़तमु थी वेंदा आहिनि दोस्तियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि त एतिरी कोशिशि कजे भाभी जी तव्हां असां या असांजे जेके नाज़रीन आहिनि ॾिसनि था जॾहिं बि असांखे गुस्सो अचे कावड़ अचे त थोरो सब्र ऐं तहमुल सां कमु वठिजे एटलीस्ट पाण खे स्पेस ॾिजे ताकी असां सही फ़ैसिलो करे सघूं त उमेदु तव्हांखे भाभी जी तव्हां हिन मां कुझु न कुझु सिखियो हूंदो पंहिंजी ज़िंदगी में ऐं तव्हां गुस्सो करे कावड़ करे पंहिंजी ज़िंदगी त बर्बाद करे छॾी एटलीस्ट तव्हां हुननि खे मैसेज हिकिड़ो ॾियो था त गुस्सो न कयो बाबा जी जी बिल्कुलु इन मां मूंखे इहो सबक़ु मिलियो मूंखे केतिरो बि गुस्सो अचे उहो गुस्सो मूंखे पी वञिणो आहे जी बिल्कुलु इन मां सभु भाभी जी खे इहो मिलियो त केतिरो बि गुस्सो अचे उन गुस्से खे पी वञिणो आहे दैट इज़ द ग्रेट थिंग भाभी जी थैंक गॉड देर सही पर दुरुस्त सही ठीकु आहे त पोइ हाणे पंहिंजी गेम्स जी तरफ़ वधूं भाभी जी अगरि तव्हांजी इजाज़त हुजे त जी जी बिल्कुलु ठीकु आहे त पोइ बाक़ाइदगी सां पंहिंजी गेम जो आगाज़ कयूं था असांजो फर्स्ट सेगमेंट हूंदो आहे दिलि ऐं सितारे वारो त पोइ जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे शामिल थी वञो असांजे हिन प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो त ही रही भई दिलि ऐं सितारो असांजो त भाभी जी तव्हां तयारु आहियो भाभी जी मां हिनखे खेॾंदासीं जेसि ताईं असांजे नाज़रीन जी कॉल अचे हुननि सां खेॾूं हुन खां पहिरीं भाभी जी मां प्ले कयूं था ॾिसूं था त फर्स्ट टाइम असां ॿई कीअं खेॾूं था त स्टार्ट कयूं भाभी जी जी बिल्कुलु ठीकु आहे त पोइ हाणे मां तव्हांखे 3 चांसिस ॾींदुमि तव्हां मूंखे 3 चांसिस ॾींदव ठीकु आहे ओके त पहिरियों मां स्टार्ट थो कयां त ॿुधायो दिलि या सितारो दिल दिल त भाभी जी चवंदी दिलि ॾिसूं था दिलि या सितारो एंड हियर वी गो वाओ वेरी गुड भाभी जी दिलि अची वई त भाभी जी लाइ क्लैपिंग थी वञे मां बि क्लैपिंग कयां थो ठीकु आहे त भाभी जी हिकिड़ी पॉइंट विन करे चुकियूं आहिनि भाभी जी ही तव्हांजो आहे सेकंड चांस त ॿुधायो दिलि या सितारो दिल दिल दिलि जी दिलि भाभी जी तव्हां दिलि छो था चओ बहरहाल बसि अॼु दिलि ते खेॾां थी ठीकु आहे त ॾिसूं था दिलि या सितारो ई ओके वी हैव अ कॉल नाउ हेलो अस्सलाम वालेकुम केरु हैं किथां जी वालेकुम सलाम अदा मनकार बना मेरी वाइफ आनी है जी भाउ मुश्ताक वेलकम टू आवर शो कहिड़ा हाल आहिनि ठीकु लॻा पिया आहियो दा रख है लोग तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो अल्लाह जो शुक्र आहे त असांजो फर्स्ट सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे जेको दिलि ऐं सितारे वारो हूंदो आहे ऐं त पोइ शुरू कजे तव्हां सां जी हा अदा ठीकु आहे भाउ तव्हां असांजा फर्स्ट कॉलर आहियो त शुरू कजे थी तव्हां सां दिलि ऐं सितारे वारी गेम त ॿुधायो दा दिलि या सितारो तव्हांजो फर्स्ट चांस आहे तव्हांखे असां 5 चांसिस ॾींदासीं ऐं ॾिसंदासीं इहो त 5 चांसिस में केतिरियूं पॉइंट्स तव्हां विन कयो था ऐं तव्हां खां पोइ 2 नेक्स्ट कॉलर्स वठंदासीं छो जो तव्हांजी कॉम्पिटिशन थींदी असांजी नेक्स्ट कॉलर सां त भाउ ॿुधायो सितारो या दिलि दिस इज़ योर फर्स्ट चांस दिल अदा दिल त अदा चवनि था दिल सो लेट्स सी दिल आहे या सितारो आहे एंड हियर वी गो ओ सितारो अची वियो दा दिलि कोन आई हिकिड़ी पॉइंट तव्हां विन कोन करे सघियो का ॻाल्हि न आहे मुंहिंजो भाउ का ॻाल्हि न आहे अॼु भाभी जी चए थी काई ॻाल्हि न तव्हां वटि अञा 4 चांसिस आहिनि सो अदा मुश्ताक ॿुधायो दिलि या सितारो ही तव्हांजो सेकंड चांस आहे
सितारो हाणे सितारो त भाभी जी अदा चवनि था सितारो त ॾिसूं था सेकंड टाइम ही पॉइंट विन करे सघंदा या नथा विन करे सघनि एंड हियर वी गो सितारो ऑलराइट अदा हिकिड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो ऐं भाभी जी तव्हांजे लाइ डांस बि करे थी डांस 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 ठीक है दादा वो 2 चांसेस में तव्हां हिकिड़ी पॉइंट विन कई अञा तव्हां वटि 3 चांसेस आहिनि त जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो सितारो दादा सितारो त वंस अगेन दादा मुश्ताक चवनि था सितारो ॾिसूं था त हिन टाइम सितारो अचे थो या नथो अचे 1 2 3 and here we go सितारो वेरी गुड त 9 पॉइंट्स तव्हां विन करे चुका अञा तव्हां वटि 2 चांसेस आहिनि त अदा मुश्ताक 2 पॉइंट्स विन करे चुको आहे 3 चांसेस में त हाणे तव्हांजी लास्ट 2 चांसेस आहिनि ॾिसूं था त हिन में तव्हां सही ॿुधायो था या नथा ॿुधायो बहरहाल अदा यू आर प्लेइंग वेरी वेल त ॿुधायो दिल या सितारो अदा मंठार जी हाँ जी सितारो या दिल 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 so this is your fourth chance अदा जो चौथो चांस आहे 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो हाणे तव्हां दिल ॿुधायो था पहिरियां सितारो ॿुधायो त ॾिसूं था त दिल तव्हां सां साथ ॾे थी या नथी ॾे एंड हियर वी गो ओ अदा सितारो अची वियो दिल को राइट डोंट वरी लास्ट अञा तव्हांजो चांस आहे 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो त पोइ जल्दी सां ॿुधायो सितारो या दिल 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 सो ही तव्हांजो 5th चांस आहे ॾिसूं था त भाभी दिल थी अचे या सितारो तो कैन यू वी गो दिल अची वई ऑलराइट अदा त 5 चांसेस में तव्हां 3 पॉइंट्स विन करे चुका आहियो एंड कॉन्ग्रेचुलेशंस फॉर विनिंग 3 पॉइंट्स एंड थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए छॾियो अदा ताकि तव्हांजा गिफ्ट तव्हां ताईं पहुची सघनि त ही हुया अदा मंठार जे असांखे कॉल कई ऐं हिननि वे पॉइंट्स हासिल कया आहिनि 3 त भाभी जी 3 नॉट बैड सुठो प्ले कयो जी जी बिल्कुलु सुठो खेॾो अदा मंठा 3 पॉइंट्स विन कया असां अचूं था भाभी जी ऐं मां पंहिंजी गेम्स खे कंटिन्यू कयूं था भाभी जी त स्टार्ट कजे पंहिंजी गेम हिकिड़ी तव्हां मुंहिंजे ख़्याल में पॉइंट विन करे चुका जी आहियो हिकिड़ी कई आहे हा त भाभी जी हिकिड़ी पॉइंट विन करे चुकियूं आहिनि ॾिसूं था त बाक़ी 2 चांसेस में सही ॿुधाइनि थियूं या नथी ॿुधाइनि त भाभी जी सितारो या दिल मां चई चुकी हुयमि दिल तव्हां चई चुका पर मूंखे यादि न हुयो भाभी जी सीरियसली मूंखे यादि न हुयो दिल, त भाभी दिल। जी चए थी दिल ॾिसूं था दिल या सितारो एंड हियर वी गो ओ भाभी जी सितारो अची वियो दिल न आई त हिकिड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे हाणे तव्हांजो लास्ट चांस आहे छो जो 3 चांसेस ॿिन्हिनि खे मिलंदा त भाभी जी 2 पॉइंट्स विन कयूं आहिनि हाणे भाभी जी जो लास्ट चांस आहे त भाभी जी दिल या सितारो हाणे सितारो हाणे छाजो सितारो बसि हाणे सितारो हाणे छाजो सितारो दिल का धोखो मिलियो आहे पोइ सितारो बसि ऐं दिल हाणे- छा त वरी दिल चयो आहे हाणे सितारो बसि न हाणे छो सितारो सो ये कॉल हेलो अस्सलाम वालेकुम केरे किथां वालेकुम सलाम भाई अब्दुल रशीद खतीब थो ॻाल्हायां कॾड़ खां जी भाउ अब्दुल रशीद वेलकम टू शो भलीकार शो हूंदासीं तव्हांखे पंहिंजे शो में तव्हां असांजो सेगमेंट ॾिसो पिया कहिड़ो पियो हले साईं बहितरीन तमामु अदा अब्दुल रशीद साहब ख़ुशि आहियो जी जी ठीकु आहियूं बाबा त पोइ अदा असांजो दिल ऐं सितारे वारो सेगमेंट हली रहियो आहे तयार आहियो तव्हां जी जी आयो ॾिसूं पिया तव्हांजो प्रोग्राम VIP ॻोल्हे जी थैंक यू वेरी मच सदा बस तव्हांजी इहा मोहब्बत आहे तव्हां ई असांजे शो खे कामयाबु बणायो था तव्हांखे फिर असां ॾे मंठार कॉल कयो हुननि 3 पॉइंट्स विन कयूं आहिनि इन जो मतिलबु घटि में घटि तव्हांखे 4 पॉइंट्स विन करणियूं आहिनि अगरि 3 बि कयो था पोइ बि टाए थी वेंदो त सोचे सम्झे करे तव्हांखे ॿुधाइणो आहे स्टार्ट था कयूं तव्हां सां पंहिंजी गेम सितारो या दिल अदा फर्स्ट चांस सितारो सितारो त अदा अब्दुल रशीद चवनि था सितारो त ॾिसूं था सितारो या दिल एंड हियर वी गो सितारो सो कांग्रेचुलेशंस अदा तव्हां हिकिड़ी पॉइंट विन करे चुका आहियो फर्स्ट चांस में हिकिड़ी पॉइंट विन कई आहे हाणे तव्हांजो सेकंड चांस आहे दिल या सितारो दिल या सितारो जी सितारो सितारो त वंस अगेन अदा चवनि था सितारो ॾिसूं था त सितारो अचे थो या दिल अचे थी एंड हियर वी गो ओ अदा दिल अची वई सितारो कोन आयो इट मीन्स हिकिड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे 3 चांसेस अञा बि तव्हां वटि आहिनि त वंस अगेन अचूं था तव्हांजी तरफ़ ॿुधायो सितारो या दिल 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 सो ही तव्हांजो 3rd चांस आहे हिकिड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो हाणे तव्हां दिल चई आहे ऐं ॾिसूं पिया दिल या सितारो एंड हियर वी गो
Oh, I'm sorry. Once again, सितारो अची वियो का दिल ना ॻाल्हि आई. आहे मुंहिंजा भाउ का ॻाल्हि न आहे का ॻाल्हि न आहे भाभी जी चवनि थियूं काई ॻाल्हि न आहे. अञा तव्हां वटि ॿ चांस आहिनि अञा तव्हां वटि ॿ चांसिस आहिनि. हिकिड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे. ॾिसूं था त 2 पॉइंट्स तव्हां विन कयो था या नथा कयो. अगरि ॿई सही ॿुधायो था त दैट मीन्स तव्हां में अदा मंठार जे विच में टाई थी वेंदी. अगरि ॿिन्हिनि मां हिकिड़ो बि तव्हां ग़लति ॿुधायो था दैट मीन्स तव्हां विन कोन करे सघंदो. बट तव्हांखे इहा ख़बर आहे जेको बि असांजे प्रोग्राम में पार्टिसिपेट कंदो आहे कॉल कंदो आहे अगरि हू विन करे थो या नथो करे हुनजो नालो वेंदो आहे लकी ड्रॉ में. सो डोंट वरी. अगरि तव्हां विन न बि कयो था तव्हांजो नालो वेंदो लकी ड्रॉ में. तव्हां विन करे सघो था 15,000 रुपए जो केस जेको असां लास्ट में अनाउंस कंदा आहियूं. तव्हां अची था वञो तव्हांजी तरफ़ वंस अगेन ॿुधायो दिल या सितारो ही तव्हांजो चोथों चांस आहे. अदा लाइन ते आयो. जी जी बिल्कुल. जी वाह. दिल या सितारो ही चौथो चांस आहे तव्हांजो. अच्छा यो दिल दिल दिल. ठीकु आहे त भाभी जी अदा चवनि था दिल. सो लेट्स सी दिल आहे या सितारो आहे. एंड हियर वी गो. ओ दिल अची वई. सो अदा इट मीन्स तव्हां 2 पॉइंट्स विन कयूं आहिनि. हाणे तव्हांजो लास्ट चांस आहे जेको तव्हांखे सही ॿुधाइणो आहे. दादा अब्दुल रशीद जी 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 त लास्ट चांस आहे. ॿुधायो दिल या सितारो. जी दिल. दिल. ठीकु आहे त ही तव्हांजो लास्ट चांस आहे. अदा अब्दुल रशीद दिल ॿुधाई आहे भाभी जी. त असां तव्हांखे पहिरियों ई बेस्ट ऑफ लक चऊं था. असां चाहींदासीं तव्हांजी दिल निकिरे. सो लेट्स सी व्हाट कम्स नाउ एंड हियर वी गो. ओ दिल अची वई. गुड. ऑल राइट. अदा तव्हां बि 3 पॉइंट्स विन कनि. थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग. असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो. कुझु घड़ी में असां अनाउंस कंदासीं केरु थिए थो विनर इन सेगमेंट जो. त अदा अब्दुल रशीद असांजे कॉल खे हुननि विन कयूं आहिनि 3 पॉइंट्स. दैट मीन्स असांजा जेके फर्स्ट कॉलर हुया ऐं सेकेंड कॉलर ॿिन्हिनि जूं 3 पॉइंट्स थियूं आहिनि. हाणे असां वठंदासीं लास्ट कॉलर. उन खां पोइ फाइनलाइज़ थी वेंदो त केरु थिए थो अॼु जे सेगमेंट जो विनर. त भाभी जी वंस अगेन असां कंटिन्यू कयूं था पंहिंजी गेम. ऐं ॿियो जेको तव्हां मूंखे जवाबु ॿुधायो दैट वॉज रॉन्ग ग़लति ॿुधायो. ऐं हाणे तव्हांजो लास्ट चांस आहे मुंहिंजे ख़्याल में. लास्ट चांस ठीकु आहे त तव्हांजो लास्ट चांस आहे. ॿुधायो भाभी जी दिल या सितारो. सितारो एक्चुअली सितारो तव्हां सां गॾोगॾु भाभी जी मुंहिंजी गेम बि हले थी. थोरो असां बि त एंजॉय कयूं न. असांखे मौक़ो मिले खेॾण जो. त भाभी जी दिल या सितारो. सितारो त भाभी जी चए थी सितारो. भाभी जी जो लास्ट चांस आहे छो जो असां वटि 3 चांसिस आहिनि. भाभी जी सितारो ॿुधायो आहे. लेट्स सी सितारो आहे या दिल आहे. इन वी गो. ओ भाभी जी बस इट मीन्स भाभी जी सिर्फ़ हिकिड़ी पॉइंट विन कई आहे. हाणे मूंखे घणा चांसिस आहिनि विन करण जा. त भाभी जी ओवर टू यू. ही तव्हांजे हथ में आहे. मुंहिंजी क़िस्मत अहिड़ी आहे बस. तव्हांजी क़िस्मत अहिड़ी आहे. जी तव्हांजी क़िस्मत अहिड़ी आहे. ठीकु आहे पर हमेशह क़िस्मत ॾे भाभी ॾोनक ॾींदा कयो. असांजा पंहिंजा एक्शन पंहिंजा अमल कॾहिं कॾहिं अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां बर्बादी खणी ईंदा आहिनि. त क़िस्मत ॾे बि ॾोन ॾियो भाभी जी तव्हां. चलो सही आहे. हाणे तव्हां ॿुधायो दिल या सितारो. सो वीह कॉल हेॾे ॾियो कॉल आहे फ़िलहाल. हेलो अस्सलाम वालेकुम. केरु आहे किथां. वालेकुम सलाम. तो माजिद कोरे दादू खां थो ॻाल्हायां. जी भाउ माजिद भलीकार असांजे शो में. तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि. ठीकु लॻा पिया आहियो. जी जी खेल लॻो पियो. अॼु विस्मा थी कान आई आहे. अॼु बिस्मा कोन आई आहे. हू रेस्ट ते आहे कुझु ॾींहंनि जे लाइ. फ़िलहाल कुझु ॾींहं बिस्मा असां सां गॾु कोन हूंदी. बट भाभी जी आहे न तव्हांखे एंटरटेन करण जे लाइ. डोंट वरी. वेलकम असांजे शो में. भाभी जी बि तव्हांखे वेलकम थी शे शो में. अदा जी जी महिरबानी. ठीकु आहे त पोइ भाउ तयारु आहियो. तव्हां असांजो दिल ऐं सितारे वारो सेगमेंट हली रहियो आहे. तव्हां खां पहिरियों जेके असांजा 2 कॉलर्स आहिनि ॿिन्हिनि 3 पॉइंट्स विन कयूं. हाणे डिपेंड थो करे तव्हांजे मथां. अगरि तव्हां 4 पॉइंट्स हासिल कयो था डेफिनेटली तव्हां विनर थी वेंदो. सो लेट्स सी हाउ यू परफॉर्म. तव्हां कीअं परफॉर्म था कयो असांजे हिन सेगमेंट में. त तव्हां सां शुरू कयूं था पंहिंजी ही गेम जंहिंजो नालो आहे दिल ऐं सितारो. त पोइ स्टार्ट था कयूं था दिल या सितारो. ही तव्हांजो फर्स्ट चांस आहे. जी पहिरियों दिल. पहिरियां दिल. पहिरियां दिल. भाभी जी तव्हां वांगुरु दिल था चवनि. ही बि धोखो खाईंदो दिल खां. पहिरियां दिल. ठीकु आहे त विदाउट वेस्टिंग एनी टाइम तव्हां दिल ॿुधाई आहे. ॾिसूं था दिल आहे या सितारो आहे. त सितारो अची वियो. सॉरी दिल कोन आई. फर्स्ट चांस वियो. बाक़ी तव्हां वटि 4 चांसिस आहिनि. का ॻाल्हि न आहे मुंहिंजा भाभी जी तव्हांखे चए थी काई ॻाल्हि न आहे. भले तव्हां पूरा जो पूरा हारे वेंदो न सभु ग़लति ॿुधाईंदो पोइ बि बिस्मा वांगुरु चए थी त काई ॻाल्हि न आहे. त भाउ ॿुधायो दिल या सितारो. वरी दिल. त ही तव्हांजो सेकंड चांस आहे ऐं तव्हां दिल चई आहे वरी. सो लेट्स सी दिल ई थी अचे या वंस अगेन सितारो थो अचे. इन बि गो. ओ आई एम सॉरी अदा वंस अगेन सितारो अची वियो. दिल न आई. अञा तव्हां वटि 3 चांसिस आहिनि. भाभी जी हाणे तव्हां न चइजो त काई ॻाल्हि न आहे. ठीकु आहे भाउ दिल या सितारो. थर्ड चांस. सितारो. सितारो. So let's see सितारो या दिल. सितारो अची वियो. 1 point goes to you अदा. हिकिड़ी पॉइंट विन करे चुका आहियो तव्हां. जी
त ॿ चांसिस लास्ट तव्हां वटि आहिनि त अदा दिलि या सितारो? ये दिल हाणे दिलि जी दिलि ठीक जी आहे हा। त भाउ चवनि पिया दिलि तव्हांजो चोथों चांस आहे सो लेट्स सी दिलि आहे या सितारो आहे ओ अदा दिलि अची वई गुड ऑल राइट त 2 पॉइंट्स विन करे चुका तव्हांजो लास्ट चांस आहे मूंखे छो पियो लॻे भाभी जी त टिनिनि में टाए थींदो आहे जीअं न त टिनिनि जा टे अची वञनि हाँ जिन्हें जाए ना सितारो। जीवन ॿुधायो था दिलि या सितारो? हाँ सितारो सितारो हाँ, त भाउ चवनि था सितारो। सितारो भाउ माजिद ॾिसूं था भाउ सितारो थो अचे या दिलि थी अचे इन वी गो ओ अदा दिलि अची वई सितारो न आयो आई एम सो सॉरी दैट मीन्स तव्हां विन न करे सघो बट डोंट वरी तव्हांजो नालो असां विझूं था लकी ड्रॉ में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश थैंक यू वेरी मच द माजिद फॉर जॉइनिंग अस ऐं हिते टाइम थियो भाभी जी हिकिड़े ब्रेक जो अच्छा ब्रेक बताऊं जी बिल्कुलु त इन जो मतिलबु आहे वापसि अची करे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त अॼु जो केरु विनर आहे छो जो ॿिनि में थी वियो टाए त जीअं असां ब्रेक खां वापसि ईंदासीं चिट सिलेक्ट कंदासीं सिलेक्ट करण खां पोइ पंहिंजो बलून जो सेगमेंट कंदासीं स्टार्ट त पोइ केरा बि न वञिजो ऐं गॾिजी करे चओ भाभी जी हिया वयासे हा हिया आयासे हा हिया वयासे हा हिया आयासे हा तो पोइ गॾिजी करे चओ हाँ? धरती जो जमालो वाह वाह जमालो वाह 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 वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो त असांजो फर्स्ट सेगमेंट जेको हुयो दिलि ऐं सितारे वारो हाणे हुनजो फाइनलाइज़ कयूं भाभी जी ॾिसूं था त केरु थिए थो विनर अदा माजिद जे लास्ट में असांखे कॉल कई उन्हनि 2 पॉइंट्स हासिल कयूं इनजे करे भाउ तव्हांजो नालो वञे थो लकी ड्रॉ में ऐं तव्हां लास्ट में विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश उनजे लाइ तव्हांखे ॾिसणो हूंदो असांजो हीउ प्रोग्राम लास्ट ताईं बाक़ी बचा 2 नाला हिकिड़ा अदा मनठार जे 3 पॉइंट्स विन कयूं ऐं ॿिया आहिनि अदा अब्दुल रशीद जे 3 पॉइंट्स विन कयूं त ही ॿई पर्चियूं असांखे ईंदा फोल्ड ऐं विझूं था हिन बॉल में ऐं ॾिसूं था त केरु थो करे विन अॼु जो असांजो ही दिलि ऐं सितारे वारो सेगमेंट त भाभी जी ॿई चिट थी वियूं आहिनि फोल्ड ही मां खणी थो अचां तव्हांजी तरफ़ ऐं पिक कयूं हिन मां हिकिड़ी चिट लेट्स यू विन्स टुडे ही एनिक्स जे तरफ़ खां असांजो सेगमेंट आहे ऐं ॾिसूं था त असांजो कहिड़ो भाई जेको एनिक्स जो विन करे थो गिफ्ट हैम्पर भाभी जी ठीक आहे त भाभी जी पिक करे छॾी ही जंहिंजी बि चिट आहे ही वञे थी लकी ड्रॉ जे बॉल में ही ॾियो भाभी जी मां हिनखे ओपन करे पढ़ां त ॾिसूं था केरु आहे विनर अॼु जो त भई अॼु जो विनर आहे हार्ट एंड स्टार जे सेगमेंट जो अब्दुल रशीद कॉन्ग्रेचुलेशंस अदा फॉर विनिंग दिस सेगमेंट त भाभी जी अचो डांस कयो अब्दुल रशीद मां बि कयां ठीक है थैंक यू वेरी मच भाभी जी फॉर डांसिंग त हिते असांजो ही सेगमेंट थियो ख़त्म हाणे असां स्टार्ट कंदासीं सेकंड सेगमेंट जेको हूंदो आहे ऐं बलून्स वारो त भाभी जी असांजी थोड़ी चिट चिट के ऑडियंस सां मां खणी जा बलून्स ठीक है जी जी जल्दी जल्दी कॉल कयो हाणे बलून्स वारो सेगमेंट शुरू थियण वारो आहे ऐं तमामु प्यारो सेगमेंट आहे ही खेॾण में मज़ो बि ईंदो आहे हिन सेगमेंट में अच्छा तो भाभी जी के तमाम प्यारो सेगमेंट थो लगे इहो जी मुझे भाभी जी के तमाम प्यारो सेगमेंट तो लगे त भाई बलून्स मुझे तो में अच्छी हुआ है स्टार्ट तक पंहिंजे बलून्स वारो सेगमेंट अच्छा कलर्स भी ॾाढा प्यारा प्यारा आहिनि भाभी जी ही ॾिसो न केॾा ब्राइट ऐं खूबसूरत कलर्स आहिनि अॼु वैसे कंफ्यूजन थींदी आहे त तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते कढो ॿ कलर्स खणो भाभी जी कहिड़ा था खणो रेड न खणिजो मुंहिंजो पसंदीदा आहे रेड खणो हिकिड़ो ठीक आहे त येलो भाभी जी पंहिंजी मर्ज़ी ते चूज़ कया आहिनि 2 कलर्स हिकिड़ो येलो ऐं ॿियो ब्लू ऐं मुंहिंजे हथ में रेड ऐं ऑरेंज कलर आहिनि त भई ॾिसूं था अॼु कहिड़े बलून जे अंदरि आहे विनर ऐं केरु करे थो विन अॼु जो ही सेगमेंट भाभी जी थोरो अॻिते अची वञो ठीक आहे सो वी हैव अ कॉल नाउ हेलो अस्सलाम वालेकुम केरु ऐं किथां वालेकुम सलाम सर उस्मा ॻाल्हायां पई कराची मां जी आदि उस्मा वेलकम टू अवर शो भली कार पिया अचूं तव्हांखे कहिड़ा हाल आहिनि ठीकु लॻा पिया आहियो जी तव्हां ॿुधायो सभु ख़ैरियत आहे जी जी अदी अल्लाह जो शुक्र आहे असांजो बलून्स वारो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे अदी त पोइ तव्हां कहिड़ो कलर कंदो बुक सर जेको तव्हांजे हथ में आहे रेड कलर वारो अच्छा मुंहिंजे जेको लेफ्ट हथ में आहे रेड कलर
रेड कलर अच्छा वैसे मुंहिंजो पसंदीदा कलर्स आहे बलून्स में इट लुक्स सो ब्यूटीफुल ठीकु आहे आदि त तव्हांजे नाले ते असां कयूं था रेड कलर जो बलून बुक सो थैंक यू वेरी मच सदी फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर एड्रेस तव्हां बि नोट डाउन कराइजो ऐं असांजो ही सेगमेंट आहे धरती टीवी जी तरफ़ां त ॾिसूं था अॼु जो कहिड़ो विनर आहे जेको विन कंदो धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर त भई हिकिड़ो भाभी जी बलून थी चुको आहे बुक जेको आहे रेड कलर जो जी, जेको बाक़ी असां वटि तव्हां बचा 3 बलून्स जी जी जेको तव्हांजे हथ में रेड कलर आहे उहो बुक थी चुको आहे बाक़ी मुंहिंजे हथ में येलो आहे ब्लू आहे ऐं तव्हांजे हथ में ऑरेंज आहे मतिलबु तव्हां छा था चवणु चाहियो ऑडियंस खे त तव्हांजे हथ जो बि कलर चूज़ कनि बुक कराइनि जी जी अच्छा त भाभी जी बि तव्हांखे रिक्वेस्ट थी करे इल्तिजा थी करे इल्तिजा था कयो जी ऐं मूंखे Request था लॻे कयो? विनर बि मुंहिंजे हथ में जेको बलून हिननि में विनर आहे हाय हाणे कॉल करे भाभी जी जो बि हिकिड़ो बलून बुक कयो वेचारी केॾो निमाणनि वांगुरु चवे थी जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे बुक कयो पंहिंजी पसंदि जो कलर हिकिड़ो कलर थी चुको आहे बुक जेको आहे रेड कलर बाक़ी बचनि था 3 कलर हिकिड़ो आहे ऑरेंज जेको मुंहिंजे राइट हथ में आहे ॿियो आहे येलो जेको भाभी जे लेफ्ट हथ में आहे टियों आहे ब्लू कलर जेको आहे भाभी जी जे राइट हथ में सो वी हैव अ कॉल नाउ हेलो अस्सलाम वालेकुम केरे किथां जनाब मंसूर अली सिद्दीकी सकर का। जिदा मंसूर वेलकम टू अ शो जी जी ठीकु आहे भाउ असांजो बलून्स वारो सेगमेंट हली रहियो आहे त तव्हांजे नाले ते असां कहिड़े कलर जो बलून बुक कयूं जी जनाब कहिड़ो कहिड़ो बलून बचो आहे अदा हिकिड़ो बलून ई बुक थियो आहे अञा बाक़ी 3 बचनि था हिकिड़ो मुंहिंजे हथ में आहे ऑरेंज कलर ऐं भाभी जी जे हथ में येलो कलर ऐं ब्लू कलर जा बलून आहिनि त इट मीन्स 3 बलून आहिनि तव्हां कोई बि हिननि मां सिलेक्ट करे सघो था ऑरेंज ऑरेंज ठीकु आहे त भाभी जी मुंहिंजे हथ वारो ही बि थी वियो सिलेक्ट सो अदा मंसूर अली थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग तव्हांजे नाले ते असां बुक करे छॾियो आहे ऑरेंज कलर जो बलून थैंक यू वेरी मच वंस अगेन तव्हां पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त इहो यादि आहे मंसूर अली जे सखर खां कॉल कई हिननि बुक करायो आहे ऑरेंज कलर जो बलून त हिते 2 बलून थी चुका आहिनि बुक बाक़ी भाभी जी बचनि था तव्हांजे हथ जा सो डोंट वरी हाणे जेको बि कॉल कंदो हिन मां ई सिलेक्ट कंदो जी येलो ऐं ब्लू वैसे तव्हां उदास छो पिया लॻो अॼु भाभी जी छा मसलो आहे उदास पिया लॻो उदास पिया लॻो ॾिसो मूं वांगुरु बग़ैर म्यूज़िक जे बि डांस कयो न हीउ ॾिसो बलून्स हथ में आहिनि मां पोइ बि डांस थो कयां ज़रूरी न आहे हमेशह म्यूज़िक हुजे त पोइ डांस अड़े वाह वाह म्यूज़िक बि हली वई थैंक यू वेरी मच शफ़ीक भाई त 2 बलून्स थी चुका आहिनि बुक बाक़ी 2 बचनि था जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो ऐं बुक कयो ऐं पंहिंजी पसंदि जो कलर स्पेशली जेको असांजो 3rd कॉलर हूंदो हुनखे त चांस हूंदो पंहिंजी मर्ज़ी जो सिलेक्ट करे लेकिन असांजो जेको फाइनल कॉलर हूंदो हुनखे कोई ऑप्शन न हूंदो आहे जेको लास्ट में बलून बचंदो आहे उहो ई सिलेक्ट करणो पवंदो आहे जे तव्हांखे छा थो लॻे छा में विनर आहे कहिड़े कलर में winner मूंखे अॼु भाभी जी पुछे थी त कहिड़े बलून में विनर हूंदो भाभी जी मूंखे लॻे थो त अॼु हिन में रेड कलर में हूंदो विनर आहे? ऐं मूंखे लॻे थो ब्लू कलर में अच्छा मां पंहिंजो चूज़ कयो इन करे तव्हां बि पंहिंजो चूज़ कयो जी सो वी हैव अ कॉल नाउ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी भाउ केरु पियो ॻाल्हाए पंहिंजो तारुफ़ कराइजो मैं अब्दुल करीम पे गाना बदीन का अब्दुल करीम बदीन का अदा अब्दुल कयूम भलीकार असांजे शो में तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट पियो हले अदा अब्दुल कयूम हाँ जी त पोइ तव्हांजे नाले ते कहिड़ो कलर सां कयूं बुक ब्लू कलर जी भाउ ब्लू कलर ब्लू कलर ठीकु आहे त भाभी जी में जेको राइट हथ में आहे ब्लू कलर उहो तव्हांजे नाले ते असां कयूं था बुक त ही हुया अब्दुल कयूम जे असांखे कॉल कई ऐं ब्लू कलर थी चुको आहे हुननि जे नाले ते अदा कयूं थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन तव्हां बि कराए छॾिजो ताकी तव्हांजा गिफ्ट तव्हां ताईं पहुची सघनि त हिते वई थी वियो 3rd बलून बि बुक बाक़ी बचे त असां वटि लास्ट बलून सो वेरी एक्साइटेड लास्ट बलून बुक थियण खां बाद में उहो जेको मोमेंट अची वेंदो आहे न आई रियली लव दैट जॾहिं असां पंहिंजी जादुई पेन सां ईअं बस्ट कंदा आहियूं त भाभी जी अॼु तव्हांजे हथ में 2 बलून्स बस्ट थींदा वैसे ऐं वैसे हीउ जेको ब्लू कलर आहे नी तव्हांजे वारनि सां मैच बि थिए पियो हा हे जेको आहे न हिन में विनर तव्हां हिन जे करे सिलेक्ट कयो आहे ताकी मैचिंग थिए जी हिन जे करे तव्हां सिलेक्ट कयो ताकी तव्हांजे वारनि सां मैच थिए ब्लू कलर जी बिल्कुलु अच्छा वैसे भाभी जी ईद जीअं अचण वारी आहे त ईद जे लाइ तव्हां कुझु स्पेशल ड्रेस वग़ैरह वरिती आहे हाणे वठंदुसि त मतिलबु इन जो मतिलबु इहो आहे जेके असांजो ईद स्पेशल थींदा सेगमेंट्स हुन में तव्हांखे ईद जे हिसाब सां ड्रेस पातल हूंदी जी बिल्कुलु हाय शुक्र मतिलबु काफ़ी महीननि खां भाभी जी की इहा ई ड्रेस आहे त इन जो मतिलबु आहे जेको असांजा ईद स्पेशल ट्रांसमिशन थींदी हुन में भाभी जी खे तव्हां हिकिड़े डिफरेंट अंदाज़ में ॾिसंदव ऐं नए कपिड़नि सां नए वार्ड्रोब सां ॾिसंदव मां बि वेट पियो कयां ॾिसां त भाभी जी कहिड़ो वार्ड्रोब पाए थी अचे ईद ते जेका हुअ मां छा किनी आहे छा जी मां हुअ किनी आहे न न न भाभी जी तव्हां किना न आहियो तव्हां वाकई में माशाल्लाह 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 तव्हांजी केरु बुराई थो करे सघे एॾी सारी फैन फॉलोइंग आहे तव्हांजी जी बिल्कुलु सो वी हैव अ कॉल नाउ अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी जी मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि ठीकु लॻा पिया आहियो हाँ मां ठीक हाँ
हले तव्हांजो नालो हेलो तव्हांजो नालो छा अदा अलीवास जान से नालो छा अदा अली वारिस तव्हांखे वेलकम था कयूं पंहिंजे शो में तव्हांखे ख़बर आहे असांजो बलून्स वारो सेगमेंट हली रहियो आहे अदा अली वारिस हाँ ठीकु आहे आख़िरी बलून बचियल आहे त पोइ तव्हांजे नाले ते उहो बुक कयूं असां जी तव्हां वटि ॿियो कोई ऑप्शन बि न आहे वैसे त भाभी जी जे हथ में जेको लेफ्ट हथ में आहे येलो कलर जो बलून उहो ई बचियल आहे त तव्हांजे नाले ते उहो वंस अगेन मां तव्हांखां पुछां थो बुक कयूं हाँ ठीकु आहे त पोइ तव्हांजे नाले ते असां बुक करे छॾियो आहे येलो कलर जो बलून थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस अदा ही हुया अली वारिस जे असांजी कॉल कई बान सईदाबाद खां ऐं हिननि जे नाले ते बुक थी चुको आहे येलो कलर जो बलून इट मीन्स असांजे हिन सेगमेंट जा 4 ई बलून थी चुका आहिनि बुक हाणे उहो लम्हो उहा घड़ी अची चुकी आहे जॾहिं असां फाइनलाइज़ कंदा आहियूं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं कहिड़े बलून में आहे विनर त भाभी जी तयारु आहियो होशियारु आहियो जी जी ठीकु आहे त पोइ पहिरियों कहिड़ा ॿ बलून्स बस्ट कजनि हिकिड़ो त मां हिते रखां साइड ते ठीकु आहे हीअ अची वियो साइड ते जेके मुंहिंजे हथ में आहिनि जेके तव्हांजे हथ में न भाभी हिकिड़ो तव्हांजे हथ वारो कंदासीं हिकिड़ो मुंहिंजे हथ वारो कंदासीं ठीकु आहे चलो त तव्हांजे हथ वारो येलो था कयूं चिटके त पकड़ियो न चिटके ठीकु आहे हीअ चिट अची वई असांजे हथ में ऑरेंज कलर जी चिट बि मुंहिंजे हथ में अची वई ऐं येलो जी अची वई भाभी जी जे हथ में हिनखे कयूं था बेस्ट ॾिसूं था त हिननि बलून्स में विनर आहे अगरि न आहे त पोइ असां नेक्स्ट सिलेक्ट कंदासीं त भाभी जी बस्ट कयूं जी बिल्कुल बस कयूं ओके बस कयूं जी ही थी वियो को मसइलो ई न थी वियो ऐं हिनखे त मां सफ़ा आराम सां कंदो आहियां ठीकु आहे त भाभी जी हरी अब जल्दी सां हिननि खे ओपन कयो ॾिसूं था त हिननि में विनर आहे या न आहे हीअ ऑरेंज कलर ऐं ऑरेंज कलर बुक करायो हुयो असां वटि काॾे वई ऑरेंज कलर जी चिट अदा मंसूर अली बुक कराए ऑरेंज कलर जो सखर को कॉल कई हुई अदा ही तव्हांजी चिट ओपन थी चुकी आहे आई एम सो सॉरी तव्हां विन न करे सघियो बट डोंट वरी तव्हांजो नालो बि असां विझूं था लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जी कैश त ही चिट वई आहे मंसूर अली जी हिन बॉल में त भाभी जी तव्हां ॿुधायो हिन में छा आयो आई एम सॉरी ओ त हिन में बि कोन आहे येलो कलर जो बलून अदा वारिस करायो हुयो बुक येलो कलर जो बलून अदा तव्हां बि विन करे सघियो आई एम सो सॉरी तव्हांजो नालो बि वञे थो लकी राज बॉल में छाजो घबराइणो आहे डोंट वरी अगरि लकी आहे त तव्हांजो निकिरी ईंदो 15,000 रुपयनि जो कैश त ही बि वियो हिन बॉल में बाक़ी बचनि था लास्ट 2 बलून त दैट मीन्स या त हिन में विनर आहे या त हिन ब्लू कलर जे अंदरि विनर आहे भाभी जी जल्दी सां चिट खे हथ में पकड़ियो ही अची वई हथ में चिट तव्हांजे हथ में अची वई बस्ट कयूं 1 2 3 एंड बस्ट ही छा आहे भला भाभी जी छो था मुंहिंजी बेइज़ती करायो छो हिन खे हा चलो चलो ऑडियंस ॾिसी तव्हां बेइज़ती था कयो मुंहिंजी हा चलो ओके सो कावड़ में आयो न ठीकु आहे त ही बि थी चुका आहिनि बस्ट ॾिसूं था त कहिड़े बलून में आहे विनर रेड कलर जो बलून बुक करायो हुयो अदी उज़मा ऐं भाभी जी तव्हांजो बलून बुक करायो हुयो ब्लू अदे अब्दुल कयूम भाई आई एम सॉरी ओ अदा अब्दुल कयूम वी आर सॉरी बाकी जेका लास्ट असांजी थी बची आहे उज़मा दैट मीन्स शी इज द विनर फॉर दिस सेगमेंट सो कांग्रेचुलेशंस अदी फॉर विनिंग दिस सेगमेंट ऐं तव्हां विन कयो आहे धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर सो कांग्रेचुलेशंस अदी उज़मा ऐं तव्हांजा नाला बि फोल्ड थी करे वञनि था लकी ड्रॉ जे बॉल में भाभी जी थैंक यू वेरी मच भाभी जी त 4 चंड लगाए छॾींदी आहे भई हिते डांस करे त हाणे असांजो नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट थींदो जेको आहे अखरनि वारो अल्फाबेट्स वारो त ही मुंहिंजे हथ में अची चुका आहिनि अल्फाबेट्स दिस इज़ द मोस्ट एक्साइटिंग सेगमेंट एक्चुअली छो जिन में असां बि प्ले कंदा आहियूं तव्हां बि असां प्ले कंदा आहियो त अॼु असां कोशिशि कईसीं कुझु नवां अल्फाबेट्स बि खणी अचूं त मुंहिंजे हथ में नवां अल्फाबेट्स बि आहिनि डोंट वरी जॾहिं तव्हां कॉल कंदो पोइ तव्हांखे ख़बर पवंदी कहिड़ा नवां आहिनि त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे शामिल थी वञो असांजे अल्फाबेट्स वारे सेगमेंट में ऐं 20 सेकंड्स में असांखे ॿुधायो घणा का घणा लफ़्ज़ ठाहे उन अल्फाबेट जा जेको असां ॾींदा आहियूं तव्हांखे ऐं त भाभी जी तव्हां बि तयारु आहियो हिन सेगमेंट जे लाइ जी बिल्कुल त मुंहिंजे ख़्याल में पहिरियों असांखे पाण खे खेॾणु घुरिजे जी जी ठीकु आहे मुक़ाबिलो कयूं फ़िलहाल मां जेको आहे अल्फाबेट पहिरियों वार मां कोई सिलेक्ट कयां थो हिननि जो असां मुक़ाबिलो कयूं ऐं जॾहिं असांजी कॉल ईंदी पोइ असां नए अल्फाबेट सां बि मुक़ाबिलो कंदासीं त भाभी जी हीअ आहे ते तुए ॿई हली वेंदा हिन सां मुक़ाबिलो कयूं था भाभी जी मां जेसिताईं असांजी कॉल अचे सो लेट्स बिगिन भाभी जी ते या तुए जी स्टार्ट कयो स्टार्ट क्या जी तारो तारो तारिक तमीज तमीज़ तव्हां चवण वारो हुयमि तरीक़ो तार करताल जी तार करताल इहो छा आहे तार तार अच्छा तालो
So we have a call now. Hello, assalamu alaikum. वालेकुम अस्सलाम जी भाउ केर पियो ॻाल्हाए पंहिंजो इंट्रोडक्शन कराइजो. अदा गुलाम सरवर शेख फिराम लाड़कानो अदा गुलाम सरवर वेलकम टू अ शो. महिरबानी भाभी जी तव्हां कुझु न ॻाल्हाईंदव छा ते सां? तव्हां गुलाम सरवर तव्हां ठीकु आहियो? हाँ भाभी तव्हां बि ख़ुशि लॻा पिया आहियो तव्हांखे ख़बर आहे असांजो कहिड़ो सेगमेंट शुरू थी वियो आहे? हाँ भाभी अखरनि वारो जी बिल्कुलु अखर तव्हां रेडी आहियो? हाँ महिरबानी कयो सोलो वठी ॾिजो जी जी राइट अदा त भाभी जी बि तव्हां सां कचहरी कई. तव्हांजो अल्फाबेट मुंहिंजे हथ में आहे त तव्हां वटि आहे 20 सेकंड जो टाइम आहे. 20 सेकंड्स में उमेद था कयूं घणा का घणा लफ़्ज़ ठाहे करे तव्हां असांखे ॿुधाईंदव. त तव्हांजो अल्फाबेट आहे अदा तव्हांजो अल्फाबेट आहे अदा ज़े ऐं ज़े बि थी थो सघे ज़ुए बि थी सघे थो. ऑल राइट ज़े ज़ुए ज़ुआद लेकिन ज़ जो उचार हुजे ज़ जो. ऑल राइट अदा तव्हांजो टाइम स्टार्ट थी थो हाणे. भाभी जी तव्हां 20 ताईं काउंट कजो. ज़े ज़ंजीर था चओ अदा जी ज़े ज़ंजीर बि ज़ुए ज़ालिम बि ज़ुआद ज़ईफ़ बि. अच्छा अच्छा जी योर टाइम स्टार्ट्स नाउ अदा. जी अदा ज़ंजीर जी ज़ाल जी रक़म जी ज़हर जी ज़ोहरा जी, ज़ाहिद जी, ज़ीनत जी ऐं ज़मीन जी ओके टाइम अप ज़ैतून जी. ऑल राइट अदा टाइम इज अप. भाभी जी तव्हां काउंटिंग सही कई न वैसे? जी, जी. नॉर्मल काउंटिंग ठीकु आहे. अदा थैंक यू वेरी मच. 20 सेकंड्स में तव्हां असांखे नव लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाइनि विच इज़ नॉट बेड. तव्हां सुठो प्ले कयो. थैंक यू वेरी मच अदा फॉर कॉलिंग अस. ऐं ॾिसंदा रहो असांजो ही सेगमेंट. त ही हुया अदा गुलाम सरवर जे असांखे कॉल कई लाड़काणे खां. हिननि असांखे नव लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाइनि 20 सेकंड्स में विच इज़ नॉट बैड. ठीकु आहे त भाउ थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस. ऐं हीअ मुंहिंजे हथ में बाक़ी आहिनि अल्फाबेट्स. इहे बि आहिनि असांजा नव अल्फाबेट जेके अॼु खां पहिरियों असां कोन ॾिना आहिनि. त पोइ सोचे सम्झे करे तव्हांखे ॿुधाइणो आहे. त भाभी जी हिन खां पहिरियों तव्हांखे घणा 10 सेकंड कया छा 20 सेकंड कया? मां 10 सेकंड 10 सेकंड कया तव्हां? जी भाभी जी 10 सेकंड कया? भाभी जी 20 सेकंड असां ॾींदा आहियूं न. अच्छा 20 सेकंड हलो ठीकु आहे. भाभी जी डोंट वरी छो जो भाभी जी फर्स्ट टाइम काउंटिंग बि करे न करे मसइलो थी वेंदो आहे. बट भाभी जी जेतिरी टाइमिंग हाणे तव्हां काउंट कई जेके असांजा ॿ नेक्स्ट कॉलर ईंदा उन में बि ओतिरी टाइमिंग काउंट कजो. ठीकु आहे जेका तव्हां हाणे काउंट कई ओतिरी टाइमिंग काउंट कजो. त जेको ज़े ऐं ज़ुआद हुयो भाभी जी असां हिन सां स्टार्ट था कयूं. ॾिसूं था त असां हिन अल्फाबेट सां कुझु लफ़्ज़ ठाहे सघूं था या नथा ठाहे सघूं. त भाभी जी लेट्स बिगिन. ज़े ज़मीर ज़मीर ज़े ज़ालिम ज़मीन ज़िम्मेदारी. जी बोली वियो. ज़रो ज़मज़म जी ज़िक्र ज़ुकाम ज़ुबान ज़हन ज़ादो ज़रदालू ज़र्दो जी. ज़र्दो अच्छा ज़रब ज़ख़म ठीक है. ज़िद्दी जी खत्म. भाभी जी डिक्शनरी खत्म. सो वी हैव अ कॉल नाउ. हेलो अस्सलाम वालेकुम. कह रहे हैं किथा? वालेकुम सलाम सर खालिद मुस्तफ़ा कराची खां जी भाउ ख़ालिद वेलकम टू आवर शो. कहिड़ा हाल आहिनि? ठीकु लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ॿुधायो कहिड़ा सर जी भाउ ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह. भाभी जी तव्हां कुझु न ॻाल्हाईंदव छा? जी भाउ तव्हांखे वेलकम चऊं था असांजे शो में. तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो महिरबानी सेगमेंट भाभी आहे? जी भाभी जी तव्हांखे वेलकम थी करे अदा असांजे प्रोग्राम में. महिरबानी भाभी जी महिरबानी थैंक यू ठीकु आहे त अदा तव्हांखे असांजो ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट थो हले? जी अखर वारो सेगमेंट तो हले जी जी बिल्कुलु बिल्कुलु अदा असांजो अल्फाबेट वारो सेगमेंट हली रहियो आहे. त पोइ तव्हां तयार आहियो? जी जी बिल्कुलु तव्हां खां पहिरियों असांजे अदा गुलाम सरवर कॉल कई. हुननि असांखे 9 लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाइनि घटि टाइमिंग में. भाभी जी एक्चुअली टाइमिंग घटि काउंट कई आहे 10 जी सेकंड्स 10 में. सेकंड त तव्हां वटि बि घटि टाइम आहे. जल्दी खां जल्दी असांखे ॿुधाइणो आहे अदा तव्हांजो अखर आहे अदा थे 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 थेलो. खे खालिद खचर न अदा थे 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 थेलो थे थेलो 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 थंभो जी थेलो थंभो जी जी जी. भाउ थंबे ते अटकी पियो. करंट त न लॻो? न करंट लॻो
थी विया 10 सेकंड था थी विया तव्हां असांखे 10 सेकंड्स में सिर्फ़ु 2 लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाए बट डोंट वरी तव्हांजो नालो असां शामिल कंदासीं लकी ड्रॉ जे बॉल में अदा ख़ालिद थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस ऐं तव्हां बि पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराइजो त इहो अदा ख़ालिद जंहिं असांखे सिर्फ़ु 2 लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाया आहिनि 20 सेकंड्स में सो इट्स टाइम फॉर ब्रेक भाभी जी नंढी ब्रेक जो टाइम थी वियो आहे पोइ छा था करे सघूं ब्रेक ॾेई वेंदासीं न इन जो मतिलबु तव्हांखे केॾांहुं बि न वञिणो आहे बसि असां हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो धरती वारन जो भी साथ वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो असांजो एनिक्स जे तावन सां सेगमेंट हली रहियो आहे अल्फाबेट्स वारो त 2 कॉलर सां वठी चुका आहिनि बाक़ी वठंदासीं लास्ट कॉलर ॾिसूं था त उहे कीअं परफॉर्म करनि था जल्दी सां स्क्रीन नंबर ते कॉल कयो शामिल थी वञो असांजे अल्फाबेट्स वारे सेगमेंट में त भई ॾिसूं था असांजो अल्फाबेट वारो जेको सेगमेंट आहे हुन में केरु थिए थो विनर त भाभी जी अॼु थोरो तव्हां बि ॻाल्हायो मां थकी पियो आहियां ॻाल्हाए अचो जी जी तमामु सुठो प्रोग्राम असांजो धरती जो जमालो वाह वाह जमालो जल्दी सां कॉल कयो ऐं हिन सेगमेंट में शामिल थी वञो जेको अखरनि वारो आहे ठीकु आहे त असां वटि कॉल आहे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आजी भा केरु पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए जी गुल मोहम्मद ॻाल्हि करे खां आजी भा गुल मोहम्मद वेलकम टू आवर शो जी जी गुल मोहम्मद भाउ तव्हां ख़ुशि आहियो जी ख़ुशि आहियां बाजे जी जी बिल्कुलु मां बि ख़ुशि वेठी आहियां तव्हांखे ख़बर आहे असांजो कहिड़ो सेगमेंट थो हले अल्फाबेट वारो जी बिल्कुलु अदा अल्फाबेट वारो सेगमेंट हली रहियो आहे ऐं जेको हाणे ताईं जो बेस्ट इन में स्कोर आहे उहो आहे अदा गुलाम सरवर जो जे असांखे 9 लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाया हुया 10 सेकंड्स में त पोइ तव्हांजे लाइ बि असां अल्फाबेट खणी अचूं हाणे जी जी खणी अचो ठीकु आहे भाउ तव्हांजो अल्फाबेट आहे मुंहिंजे हथ में ऐं तव्हांजो अल्फाबेट आहे अदा शीन 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 जी योर टाइम स्टार्ट्स नाउ शौक शागिर्द शर्मीलो शामिल शमशाद जी शमन शर जी शीराद शाहिद शायद शम्स ओके टाइम ठीकु आहे भाउ तव्हां शम्स त ॿुधाए चुका आहियो पर उन शम्स खे कटे करे तव्हां असांखे 20 सेकंड्स में 10 लफ़्ज़ ठाहे ॿुधाया इन जो मतिलबु अॼु असां जिन सेगमेंट जा विनर आहियो तव्हां कॉन्ग्रेचुलेशन्स अदा गुल मोहम्मद फॉर विनिंग दिस सेगमेंट त अॼु असांखे 10 लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाया ऐं अॼु जो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे ऐं बॉल में हू त ही हुयो एनिक्स जे ताउन सां सेगमेंट हिते ही सेगमेंट बि थिए थो ख़तमु वैसे भाभी तव्हां 10 सेकंड्स काउंट कया आहिनि 10 सेकंड्स में असांखे हिननि 10 लफ़्ज़ ठाहे करे ॿुधायो विच इज़ एक्सीलेंट तमामु ज़बरदस्त वेरी वेल प्लेड हिते असांजो ही सेगमेंट थिए थो ख़तमु ऐं भाभी जी तव्हांखे ख़बर आहे असांजो नेक्स्ट सेगमेंट कहिड़ो आहे जी कहानी वारो जी बिल्कुलु नेक्स्ट सेगमेंट असांजो कहाणी वारो आहे जंहिंमें मां तव्हांखे ॿुधाईंदो आहे हिकिड़ी कहाणी ऐं उन में असां तव्हांखो कंदा आहियूं सवाल त पोइ गौर सां तव्हांखे कहाणी ॿुधणी आहे उन खां पोइ तव्हांखे नंबर डायल करिणो आहे त भाभी जी इजाज़त आहे जी जी बिल्कुलु इजाज़त आहे ठीकु आहे त पोइ जी कहाणी कयूं था शुरू ही कहाणी आहे 2 भाउरनि जी जंहिंजो फादर जी डेथ थी वेंदी आहे उन डेथ खां पोइ हिकिड़ो वॾो भाउ हूंदो आहे नंढो भाउ हूंदो आहे जेको वॾो भाउ हूंदो आहे उहो थोरो चालाक हूंदो आहे त हुन नंढे भाउ खे चयो बाबा हाणे बाबा जेको आहे त पोइ सिर्फ़ु हिकिड़ी खजी ऐं हिकिड़ो कंबल छॾे वियो उहो ग़रीब फैमिली हूंदी कुझु बि कोन हुयो हाणे हुनखे विरासत कीअं कजे त वॾे भाउ पंहिंजे नंढे भाउ खे चयो त भई जेका खजी आहे न उन खजी जो मथियों वारो पार्ट आहे उहो आहे मुंहिंजो उहो कंहिं कम जो बि न हूंदो आहे ऐं जेको हेठियों पार्ट आहे उहो आहे तुंहिंजो त नंढो भाउ ख़ुशि थी वेंदो आहे चवंदो आहे सही आहे जॾहिं कंबल जी वारी ईंदी आहे त वॾो भाउ चवंदो आहे जेको कंबल आहे सॼो ॾींहुं तुंहिंजे हथ में हुजे तो वटि हुजे ऐं राति जा सिर्फ़ु 6-7 कलाक मां यूज़ कंदुमि बाक़ी ॾींहं जो तो वटि हुजे त नंढो भाउ उन ते बि ख़ुशि थींदो आहे त भाउ मुंहिंजो जेको वॾो भाउ आहे उन सुठो जेको आहे त उहो फ़ैसिलो कयो आहे
त पोइ छा थींदो आहे जॾहिं हुन खजी में खारकूं ईंदियूं आहिनि, खारकुनि जो टाइम थींदो आहे त हुन टाइम वॾो भाउ चढ़ी करे जेको आहे त सॼियूं खारकूं पाण खणी वञे, बाक़ी सॼो ॾींहुं वीचारो जेको नंढो भाउ आहे उहो हुनजी ख़िदमत देखभाल कंदो आहे, उहो ई पाणी ॾींदो आहे खजी खे, लेकिन हुनखे हिकु बि खजूर न ॾींदो आहे। कंबल सॼो ॾींहुं त जेको आहे त उअं बि नीड न हूंदी आहे कंबल जी, राति जे टाइम थोरी थधि थी वेंदी आहे, वधी वेंदी आहे, उन में वॾो भाउ वॾो आराम सां पंहिंजे मथां कंबल विझी आराम जी निंड कंदो आहे, लेकिन जेको वीचारो ग़रीब नंढो भाउ आहे उहो सुम्ही न सघंदो आहे सर्दी जी वजह सां। त हिकिड़े ॾींहुं छा थींदो आहे, नंढो भाउ ॿाहिरि गली में वेंदो आहे, हिकिड़ो हुननि जो गली में कुराड़ो पाड़ेसिरी हूंदो आहे, उहो हुन खां पुछंदो आहे त छा मसइलो आहे, हुनखे थोरो मायूस ॾिसी त हीउ नंढो भाउ हुनखे पूरी कहाणी ॿुधाईंदो आहे। कहाणी ॿुधाइण खां पोइ हू कुराड़ो हुनखे कन में कुझु जेको आहे सजेशन ॾींदो आहे। हुन खां बाद में नंढो भाउ ईंदो आहे, जॾहिं खजी जो टाइम ईंदो आहे उन में खजूर ईंदियूं आहिनि, त जॾहिं वॾो भाउ मथे हुन मां खजूर पटण जे लाइ चढ़ंदो आहे त नंढो भाउ छा कंदो आहे, कुहाड़ी खणी करे हेठों खजी खे कटणु लॻंदो आहे, त मथो भाउ चवंदो ओ भाउ छा थो करे, त नंढो भाउ चवंदो आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे, हेठियों पार्ट त मुंहिंजो आहे, तुंहिंजो त मथियों पार्ट आहे, मुंहिंजो हेठियों आहे, मां कुझु बि चाहे करे सघां थो। त हू चवंदो आहे अगरि तूं कटंदे मां त किरी पवंदुमि। त पोइ नंढो भाउ चवंदो अथसि पोइ इन जो हिकिड़ो ई जेको आहे त सोल्यूशन निकिरी सघे थो, अगरि जेके इहे खजूर आहिनि, खारकूं आहिनि, इन्हनि मां बि तूं अधु अधु हिसो कंदे त पोइ ई मां हिनखे न कटंदुमि, ऐं जेको मां पाणी सॼो ॾींहुं ॾियां थो उहो बि असां टाइम सिर टाइम जेको आहे त डिवाइड कंदासीं, पोइ ई मां हिनखे छॾंदुमि। त वॾो भाउ चवंदो आहे ठीकु आहे, त उहो अग्री थी वेंदो आहे, हिकिड़ी शइ त थी वई, सोल्यूशन थी वियो हिकिड़ी जो। बाक़ी बचो कंबल, त पोइ कंबल खे छा कंदो आहे नंढो भाउ, ॾींहं जो त हुनजे हथ में हूंदो आहे, जॾहिं राति जो टाइम ईंदो आहे वॾो भाउ खणी मथों जो विझंदो आहे, सॼो कंबल आलो हूंदो आहे पाणीअ में, त नंढो भाउ हुनखे पिसाए छॾंदो आहे। त वॾो भाउ चवंदो अथसि बाबा कहिड़ो ज़ुल्म कयो थी, पहिरियों ई सीउ लॻो पिया। त नंढो भाउ चवंदो आहे बाबा मुंहिंजो आहे ॾींहं जो टाइम, मां हुनखे आलो कयां कुझु बि कयां, तुंहिंजो कहिड़ो कमु आहे। त वॾो भाउ चवंदो अथसि बाबा न कर। त नंढो चवंदो अथसि अगरि राति जो असां ॿई शेयर कंदासीं, ॿई सुम्हंदासीं, त पोइ ईअं कंदुमि, न त मां पाणी विझंदो रहंदुमि। त हिन ते बि अग्री थी वेंदा आहिनि, ऐं आख़िर में जेको आहे त ॿई पाण में मिली वेंदा आहिनि ऐं गॾिजी सॾिजी करे ऐं कमु कंदा आहिनि। हिते असांजी थिए थी स्टोरी ऐं ख़तमु। हाणे तव्हां कॉल करे सघो था, असां पुछंदासीं तव्हां कुझु सवालात, ऐं सवाल आहिनि कहाणी जा ही। त भाभी जी तव्हां ॿुधी सही तरीक़े सां कहाणी? जी जी मां ॿुधी। ॿुधी। तव्हांखे छा छा हिन मां कुझु सम्झाणी मिली आहे? हा बसि जेको वॾो भाउ हुयो उहो सुठो न पियो करे नंढे भाउ सां। को सुठो न पियो करे, जी, ऐं ईअं न करणु घुरिजे न वैसे। न सो वी हैव अ कॉल नाउ। हेलो अस्सलाम वालेकुम, कहिड़े किथां? वालेकुम अस्सलाम, रफीक नौशरो सरोसा। जी भा रफीक, वेलकम टू आवर शो। थैंक यू। भाभी जी 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 छो भला चुप बीठा आहियो? न न वो थोरो जेको आहे न असांजे खंघि दा अची वई रफीक कॉल मूंखे। कई आहे नौशहरे खां। अदा तव्हां कहाणी ॿुधी? जी अदा। सही सां ॿुधी? जी जी अदा। त पोइ तव्हां कुझु सवाल कयो वञे। जी अदा। ठीकु आहे, त पोइ तव्हांजे लाइ सवाल आहे, ॿिनि भाउरनि जे लाइ हुननि जो पीउ छा छॾे वियो? ॿिन्हिनि जे लाइ खजी ऐं हिकिड़ो कंबल। राइट आंसर, कांग्रेचुलेशंस अदा। तव्हां विन कयो आहे गिफ्ट हैम्पर। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। भी साथ आ त भई ही हुया रफ़ीक, असांखे बिल्कुलु सही जवाबु ॾिनो। करंट ब्यूटी क्रीम जे तरफ़ां उन्हनि जे ताउन सां असांजो ही सेगमेंट हली रहियो आहे। त फर्स्ट सवाल जो जवाबु त सही अची वियो। त भाभी जी हाणे मां चाहियां थो तव्हांजे तरफ़, छो जो असां भाभी जी खां बि हिकु ॿ सवाल कंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं त भाभी जी सही सां कहाणी ॿुधी या न ॿुधी। त भाभी जी सवाल कयां तव्हां खां मां? जी बिल्कुलु। ठीकु आहे। त भाभी जी सवाल इहो आहे, वॾे भाउ विरासत कीअं कई? विरासत कीअं कई वॾे भाउ? वॾे भाउ जेको खजी जो मथो हिसो आहे हा उहो चई मां खणंदमि, हेठि हिसो तूं खणंदे। ठीकु आहे। ऐं कंबल जेको आहे राति जो मूंखे हूंदो, ॾींहं जो 6 कलाक तोखे हूंदो। राइट, गुड, वेरी गुड भाभी जी, वेरी इंटेलिजेंट। त भाभी जी सही जवाबु ॿुधायो। अञा असां वटि सवाल आहिनि, मां 5 सवाल भाभी जी नोट डाउन कया आहिनि, त जिन सां कॉल करे शामिल थी वञो, जवाबु असांखे असांजे सवालनि जा जेका मां ॿुधाई तव्हांखे इंट्रस्टिंग कहाणी, उन मां ई सवाल आहिनि। सो इट वॉज रियली इंट्रस्टिंग कहाणी। भाभी जी ओके, कॉल अची वई आहे, बाद में पुछां थो तव्हां खां मां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ पंहिंजो तारुफ़ कराइजो। जी भाउ। ख़ुशि आहियो? जी भाउ मां ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो, पंहिंजो हवाल ॿुधायो, ठीकु लॻा पिया आहियो? ठीक, तव्हां ॿुधायो कुझु लॻा पिया आहियो? जी जी अदा, किथां पिया ॻाल्हायो, पंहिंजो तारुफ़ कराइजो। शाहिद मुस्तफ़ा, हैदराबाद खां। जी भाउ शाहिद, वेलकम टू आवर शो। तव्हां कहाणी ॿुधी? असां शायदि तव्हां ख़ुशि आहियो? भाभी जी बि पुछे पई तव्हां खाधा? असां शायदि तव्हां ख़ुशि आहियो? ख़ुशि आहियो? भाभी जी तव्हां ख़ुशि आहियो? जी असांजो प्रोग्राम ॾिसो पिया।
हाँ भाभी जी तव्हां ॿुधायो केरु लॻो पियो आहे केरु लॻो कहाणी पियो ॿुधी आहे थिए। असां कहिड़ो सेगमेंट थो हले हाँ भाभी जी कहिड़ो सेगमेंट हले थो ही कहाणी जो सेगमेंट पियो हले। जी जी बिल्कुलु कहानी तव्हां ॿुधी हाँ कहाणी ॿुधी थिए। जी वाह जी भाई जेको तव्हां खां सवाल भाभी कंदो तव्हां त कचहरियुनि में शुरू थी वियो वाह साईं ठीकु आहे त पोइ त तव्हां खां मां सवाल कयां थो तव्हां कहाणी बिल्कुलु ॿुधी तव्हांजे लाइ त सवाल आहे त सोलो कजो हिन कहाणी मां ई सवाल आहे सोलो सवाल कजो। अच्छा इहो ॿुधायो सवलो सवाल आहे अच्छा नंढे भाउ खे जॾहिं वॾो भाउ चीट पियो करे लेकिन उन खां बाद में नंढे भाउ खे कंहिं सम्झायो त तोखे हीअं करणु घुरिजे छा नंढे भाउ नंढे भाउ खे कंहिं सम्झायो त तूं घर वञी हाणे पंहिंजे वॾे भाउ सां ईअं हल त पोइ ई तोसां ठीकु थींदो हिकिड़ो पाड़े में पोड़ो माण्हू मिलियोसि उन हुनखे सम्झायो। Right answer and congratulations Sada for winning current beauty cream a gift hamper त ही हुया शाहिद जिसाने हैदराबाद को कॉल कई ऐं विन करे चुका है current beauty जो गिफ्ट हैम्पर वेरी वेल डन दादा बिल्कुल सही जवाब ॾिनो तव्हां त हुनखे जेको हुन जो पाड़े वारो उहो सम्झाईंदो आहे हुनजे सम्झाइण खां बाद में ही स्टेप वठंदो आहे त हिते असां ॿ कॉलर्स वठी चुका आहियूं बाक़ी असां वठंदासीं लास्ट कॉलर भाभी जी ही छा थी वियो तव्हांजी भला केप हेठि थी वई आहे हाणे सही आहे केप तव्हांजी हेठि किरी पई अलाए छो डांस कंदे कंदे डांस कंदे कंदे भाभी जी केप ई हेठि किरी पई त हाणे जेको आहे त नेक्स्ट क्वेश्चन कंदो मां भाभी जी खां हुन खां पोइ लास्ट क्वेश्चन कंदो पंहिंजे कॉलर खां त भाभी जी रेडी थी वञो नेक्स्ट क्वेश्चन जे लाइ तव्हांजे लाइ क्वेश्चन आहे त जी क्वेश्चन आहे तव्हांजो अच्छा कुराड़े जी सम्झाइण खां पोइ नंढे भाउ कंबल सां छा कयो नंढे भाउ कंबल खे आलो करे छॾियो आलू करे छॾियो गुड धरती वारन जो भी साथ आ भाभी जी कॉल अची चुकी आहे अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां जी भा आवाज घटि पियो रिपीट हेलो रहमान पे ॻाल्हायूं अदा टीवी जो वॉल्यूम घटि कजो काइंडली तव्हां नालो छा ॿुधायो पंहिंजो त हेलो जी 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 भा नालो छा ॿुधायो तारुफ़ कराइजो पंहिंजो रहमान अली ठतीरा खां जी भा रहमान भलीकार असांजे शो में तव्हां कहाणी ॿुधी जी ॿुधी आहे ठीकु आहे त पोइ तव्हांजे लाइ सवाल मुंहिंजे हथ में आहे अदा तव्हांजे लाइ सवाल आहे कुराड़े जे पोड़े माण्हू जे सम्झाइण खां बाद में नंढे भाउ खजीअ सां छा कयो सर पोइ सम्झाइण ते नंढे भाउ खजीअ सां उहो कयो चई त केॾांहुं हेठियां कटे पियो मतिलबु जॾहिं वॾो भाउ खजी ते चढ़ी वियो त पोइ नंढे भाउ छा कयो कुआड़ खणी हेठियां कटण लॻो उन खां बाद में वॾे भाउ चयो त ठीकु आहे जीअं तव्हांजी मर्ज़ी कंदासीं राइट आंसर कांग्रेचुलेशंस अदा योर आंसर इज राइट ही हुया रहमान जे असांखे बिल्कुलु सही जवाब ॿुधायो धरती वारन जो भी साथ आ सो हिते असांजो ही सेगमेंट बि थियो ख़तमु भाभी जी ऐं हाणे असां पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट कंदासीं जेको आहे बाथरूम सिंगिंग त पोइ तव्हां बि अगरि शामिलु थियणु चाहियो था ऐं लाइव पंहिंजे आवाज़ में असांखे आवाज़ु ॿुधाइणु चाहियो था गानो ॿुधाइणु चाहियो था त हींअर ई कॉल करे शामिलु थी वञो ऐं पंहिंजे आवाज़ में असांखे ॿुधायो गानो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट ऐं हीअ आहे असांजो सोब अख़बार जे तावन सां त भाभी जी जी भाभी जी जी भाभी जी भाभी जी भाभी जी मैंने मां तव्हां सां इब्तिदा कंदा आहियूं असां हिन सेगमेंट जी त शुरू कयो आयो पिरी में फिल्म में छाजी वियो हर दिल में धरतीअ ते जड़ तल ही चंद आयो आहे वाह वाह ताड़ीअ ते ताड़ी वॼे ताड़ीअ ते ताड़ी ताड़ीअ ते ताड़ी वॼे ताड़ीअ ते ताड़ी वाह वाह मां बि ताड़ी वॼायां ताड़ीअ ते ताड़ी वॼायां त हीअं आहिनि असांजी भाभी जी हमेशह इहे असांजे हिन सेगमेंट जो आगाज़ कंदियूं आहिनि बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट जो इहा असांजे सोब अख़बार जे तरफ़ां त जल्दी सां कॉल करे शामिलु थी वञो ॿुधायो असांखे पंहिंजे सुरीली आवाज़ में गानो त भाभी जी जी ताड़ीअ ते ताड़ी वॼे ही जेके तव्हां गाना ॻाईंदा आहियो न मतिलबु एॾो तव्हांखे किथां सभु यादि कंदा आहियो कीअं गाना यादि कंदा आहियो तव्हां बसि ॿुधंदी आहियां मतिलबु हर दौर जा गाना तव्हांखे यादि हूंदा आहिनि न जंहिं टाइम असां तव्हांखे चवंदो आहे एटवंस तव्हां को न को माना एॾो ज़बरदस्त गानो ॿुधाईंदा आहियो
ऐं दिलि थींदी आहे त असां हथ मथे करे क्लैपिंग कयूं तव्हांजे लाइ। बसि ॿुधंदी आहियां जे तव्हां ॿुधंदा कॾहिं ॿुधायो न मूंखे। अच्छा मां बि तव्हांखे ॿुधाईंदुमि, डोंट वरी। मूंखे इहो ॿुधायो तव्हां घणो कंहिंखे ॿुधंदा आहियो? घणो शमन मीराली। शमन अली मीराली खे घणो ॿुधंदा आहियो? अच्छा हुन जा जेके पुराणा गाना उहे बि ॾाढा ज़बरदस्त गाना आहिनि, त पुराणनि में तव्हांखे कोई यादि आहे अदा शमन जो? हिकिड़ो यादि आहे। हिकिड़ो यादि आहे, पोइ उहो ई ॿुधायो असांखे। ही कारो वॻो यारो, ही कारो वॻो यारो, मूंखे इश्क परायो आहे, ॿी ॻाल्हि न, ॿी ॻाल्हि न। अॻिते माण्हू था चवनि मूंखे तोसां यार सचो नाहे। भाभी जी कॉल आयो न खां पोइ कंटिन्यू कयूं था। हलो अस्सलाम वालेकुम, केरु किथां? हेलो अस्सलाम वालेकुम। हा वालेकुम सलाम भाउ, केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? भाउ मीरपुर बठोरे खां अख्तर हुसैन खटी। जी भाउ अख्तर भलीकार असांजे शो में तव्हां छा पिया ॿुधाइजो असांखे? हेलो अदा भाउ अख्तर, जी हा। अदा असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट तव्हां असांखे, ऐं छा पिया गुनगुनायो ॿुधायो, कहिड़ो गीत पिया ॿुधायो? हलो तव्हांखे होजमालो। जी बिल्कुलु अदा, हा शुरू कयो। जेको खटी आयो ख़ैर सां हो जमालो, जेको खटी आयो ख़ैर सां हो जमालो, खटी आयो ख़ैर सां हो, बस खटे जेको आयो। लड़ी आयो लाड़ खां हो जमालो। बस अदा ॿुधाए छॾियो न। ठीकु आहे, अधे जे हिन खटे अचण ते बि ताड़ियूं। थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग। सीओ अदा अख्तर जी असांखे जेको खटी आयो ख़ैर सां ॿुधायो। भाभी जी तव्हां बि हिनखे कंटिन्यू कयो, जेको लड़ी आयो लाड़ खां हो, जेको लड़ी आयो लाड़ खां हो जमालो, जेके रणी मुंहिंजी जीच में हो वाह भाभी जी। जमालो, हो जमालो वाह वाह जमालो, हो जमालो वाह वाह जमालो, ओ जेके सोनी मुंडी चीच में हो जमालो, हो जेके साओ लकुण हथ में हो जमालो, हो जेको मोरे वारी पुल ते हो जमालो, हो जेको रोड़ीअ वारी पुल ते। हो जमालो। वाह वाह। इन खां अलावा भी काफ़ी सारा भाभी वर्ड्स आहिनि हिन गाने में। जी जी न न माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ही आहिनि असांजी भाभी जी, माना हर टाइम असांखे गाना बि ॿुधाईंदियूं आहिनि, असांखे एंटरटेन कंदियूं आहिनि। हो जमालो। हिन खां पहिरियों तव्हां शमन जो तव्हां कहिड़ो गानो ॿुधायो? ही कारो वॻो यारो। अच्छा हू त असां चऊं पिया न, जी माण्हू पिया चवनि मूंखे, तो त शुरू यार कयूं? सचो हा न। इहो गॾिजी स्टार्ट था कयूं। माण्हू था चवनि मूंखे तोसां यार सचो नाहे, हाणे पई ख़बर मूंखे जॾहिं धोखो मिलियो आहे, हथ सां ॾेई मूं दिलड़ी ही दर्द पिरायो आ, ॿी ॻाल्हि न। अच्छा कॉल अची चुकी आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ज़ोए बादशाह आला। मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? पंहिंजो तारुफ़ बि करायो, केरु पियो ॻाल्हाए किथां? नंबर हाणे घणी लॻे ई न पियो, ॾाढो ॾुखियो नंबर थो लॻे असांजो। अदा फाइनली तव्हांजो नंबर लॻी चुकियो आहे, तव्हां शामिल थी चुका आहियो असांजे प्रोग्राम में। तो पंहिंजा भाभी जी के असांजो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां ख़ुशि आहियो? कहिड़ा भाभी जी? अदी बुशरा कोन आई आहे अॼु? न अदीअ जी कोन आई आहे, कुझु ॾींहं उहा कोन ईंदी, बट उन खां बाद में ज्वाइन कंदी। त तव्हां पंहिंजो तारुफ़ कोन करायो, नालो बि न ॿुधायो आहे। ज़ाहिद अली विस्लो बिरासी थी रही। जी भाउ ज़ाहिद वेलकम चवंदासीं तव्हांखे असांजे प्रोग्राम में। हा त पोइ तव्हां छा पिया असांखे गुनगुनाए ॿुधायो? हा गानो ॿुधायो साईं। जी बिल्कुलु अदा ॿुधायो। तोते कहिड़ो कया भरवसो, तो त एतबार टोड़े छॾियो, तो त एतबार टोड़े छॾियो, छॾे मुंहिंजे सचे प्यार खे, तो त नातन सां घेर टोड़े छॾियो, तो त एतबार टोड़े छॾियो। हाय अदा तव्हांजो एतबार कंहिं टोड़े छॾियो? उन बेवफा जो नालो वठो लाइव कॉल में। बस साईं के एतबार टोड़े छॾियो न साईं। हा कंहिं टोड़ियो एतबार? हा के कोई त हूंदो न माण्हू। जी पंहिंजा नहीं सर। हाय पंहिंजनि ई, हाणे असां उहो ई पिया ॻायूं न, धारनि जो को ॾुख न आहे, पंहिंजनि ई रुआरियो आहे। ऐं इहो ई छो थींदो आहे? मतिलबु जेके पंहिंजा हूंदा आहिनि उहे ई हमेशह रुआईंदा आहिनि। इहा सची ॻाल्हि आहे न? हा साईं सही। तव्हांखे बि मतिलबु पंहिंजनि रुआरियो आहे। अदा ईअं न कंदा कयो, रोईंदा न कयो।
न न रोई न था दिल मजबूत तव्हांजो ख़ुशि थियणु तव्हांजो मुस्कुराइण ॿिए जे लाइ सम्झो हिकिड़ो बहितरीन जवाबु आहे। जॾहिं बि कंहिंखां बदिलो वठो न तव्हांजी मुस्कुराहट बदिलो आहे हर शइ जो। हा सही आहे असां साईं ख़ुशि रहंदा हा ठीकु आहे अदा, त पोइ थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अची विया अदा। ज़ाहिद जीअं असांखे जॉइन कयो ऐं तो त एतबार टोड़े छॾियो, असांखे गानो ॿुधायो ऐं हिन साईं सां जो वक़्तु थियो आहे ब्रेक ते वञण जो भाभी जी शॉर्टेज ऑफ टाइम। हलो ब्रेक ते, हा ब्रेक ते हलो न जी हलो न। असां ॿ कॉलर्स वटा आहिनि ऐं अची करे लास्ट कॉलर वठंदासीं बाथरूम सिंगिंग जो। ऐं कहिड़ा बि न वञिजो बसि सां भाभी जी तव्हां कयो मास्टर। त पोइ हीअं वियासीं, हा हीअं आयासीं, हा हीअं वियासीं, हा हीअं आयासीं, हा त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो, वाह वाह जमालो। वेलकम बैक टू धरती जो जमालो, वाह वाह जमालो। असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हली रहियो आहे। वी आर एंजॉइंग वेरी मच। ॿ कॉलर्स शामिल थी चुका आहिनि, अदा ज़ाहिद ऐं अदा अख्तर। असांजो ही सोब अख़बार जे ताउन सां सेगमेंट हली रहियो आहे। त भाभी जी हाणे असांखे नेक्स्ट सॉन्ग तव्हां कहिड़ो पिया ॿुधायो? अदा ॿुधायो तो ते कहिड़ो कयां भरवसो। उहो ई तव्हां रिपीट करे ॿुधाईंदव। तो ते कहिड़ो कयां भरवसो, तो त इतबार टोड़े छॾियो, तो त इतबार टोड़े छॾियो। छॾे मुंहिंजे सचे प्यार खे नातो गेरनि सां जोड़े छॾियो, तो त इतबार टोड़े छॾियो। हाय भाभी जी, हुननि जे गाने मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे टच कयो, तव्हांजी दिलि खे टच कयो, हिनजे करे तव्हां रिपीट करे उहो ई गानो असांखे ॿुधायो, असांजे नाज़रीन खे ॿुधायो। त असां वटि हिते कॉल आयल। अस्सलाम वालेकुम, केरु किथां? जी नदीम अली गुरियानी नवाबशाह खां। जी भाउ नदीम भलीकार असांजे शो में तव्हां असांखे छा पिया गुनगुनाए ॿुधायो? जी गानो ॿुधाईंदासीं। जी बिल्कुलु अदा ॿुधायो। जी पाकिस्तान जो गानो ॿुधायो मुंहिंजी। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधो पिया असां। दिल दिल पाकिस्तान जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, ऐसी जमीन और आसमां इसके सिवा जाना कहाँ। दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान। ऑल राइट भा नदीम, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग अस। हाणे ॿुधाईंदासीं त केरु आहे विनर असांजे हिन सेगमेंट जो। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो। त इहो आहे नदीम जे असांखे ॿुधायो दिल दिल पाकिस्तान। त हिते असांजा टई कॉलर्स थिया आहिनि कंप्लीट, अदा नदीम ऐं अदा ज़ाहिद ऐं अदा अख्तर। त टे चिट्स असां कयूं था फोल्ड। त भाभी जी रेडी थी वञो चिट पिक करण जे लाइ। ॾिसूं था त हिन सेगमेंट जो विनर थिए थो केरु? बाथरूम सिंगिंग, बाथरूम सिंगिंग। त भाभी जी टई चिट्स थी वयूं फोल्ड, अची वई तव्हांजे साम्हूं। लेट मी मिक्स दम। ही थी चुकिया आहिनि मिक्स। जी भाभी जी जी ठीकु आहे। त ही ॿई चिट्स पहिरियों त असां विझूं लकी ड्रॉ जे बॉल में, ऐं ही ॾियो मुंहिंजे हथ में। ॾिसूं था त कहिड़ो ख़ुशनसीब आहे जेको विन करे थो ही सेगमेंट जेको आहे सोब अख़बार जे ताउन सां। त पोइ अॼु जा विनर आहिनि बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट जा ज़ाहिद। कांग्रेचुलेशंस टू ज़ाहिद फॉर विनिंग दिस सेगमेंट।
त ही सभु नाला बि वञनि था लकी ड्रॉ जे बॉल में, तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश जेको असां अनाउंस कंदा आहियूं लास्ट में। त हिते असांजो ही सेगमेंट बि पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, ऐं हाणे स्टार्ट कंदासीं पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट जेको हूंदो आहे बॉक्सिस वारो सेगमेंट। त भाभी जी अची वञो बॉक्सिस जी तरफ़, त जल्दी सां कॉल मिलाए सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो बॉक्स। नंबर 1 खां 12 ते असां वटि बॉक्सिस हूंदा आहिनि, हिन में तव्हांखे ॿुधाईंदुमि काफ़ी सारियूं शयूं हूंदियूं आहिनि। वॉशिंग मशीन बि हूंदी आहे, ही तव्हांजे साम्हूं माइक्रोवेव बि आहे, जूसिस बि आहिनि, ऐं उन खां अलावा ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते बि आहे। पर ॾिसणो इहो आहे तव्हां कुझु विन करे सघो था या ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते अचे थो। त भाभी जी हिन सां गॾो गॾु असां पंहिंजे नए स्पॉन्सर जी तरफ़ बि अची वञूं जेके आहिनि लिव बिस्किट वारा। हिन सां तव्हां तावन कयो आहे, तव्हां ॾिसी सघो था हिननि जा 3 प्रोडक्ट्स आहिनि, गाला, ज़ीरा प्लस ऐं कैंडी। इन खां अलावा बि काफ़ी सारा हिन जा प्रोडक्ट्स आहिनि, पर घणो करे डेली रूटीन में हर घर में मूंखे नथो लॻे को घर न हूंदो जेको हिननि जो प्रोडक्ट यूज़ न कंदो हुजे। वेल मुंहिंजा फेवरेट त कैंडी बिस्किट्स आहिनि, इवन मुंहिंजी फैमिली जा बि फेवरेट आहिनि। ऐं तव्हां ॾिसी सघो था हेठि हिननि नंबर बि ॾिनो आहे, तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी मिस कॉल करे लकी विनर थी सघो था। नॉट द कॉल न बल्कि सिर्फ़ु मिस कॉल करण सां तव्हां थी सघो था लकी विनर। त हिकु दफ़ो ॿीहर अची वञो था पंहिंजी बॉक्सिस जी तरफ़, ऐं हुन सां गॾो गॾु असांजी कॉल बि अची चुकी आहे। हेलो अस्सलाम वालेकुम, केरु किथां? वालेकुम सलाम, आदामत कमल हैदराबाद मां। तव्हां ॿुधायो ठीक हो? जी दी कमल ठीक ठाक, तव्हां ॿुधायो ठीक लॻा पिया आहियो? शुक्र अल्लाह जो अदा, तव्हांजी दुआ में। तव्हां ॿुधायो? जी जी दी बिल्कुलु ठीक ठाक। असांजो बॉक्सिस वारो सेगमेंट स्टार्ट थियो आहे दी, त पोइ तव्हां सिलेक्ट कयो हिकिड़ो बॉक्स नंबर 1 खां नंबर 12 ताईं। अच्छा अदा, मां 8 खोलण पई चाहियां। नंबर 8। जी अदा। नंबर 8 ठीकु आहे, त पोइ अदी सिलेक्ट कयो आहे नंबर 8। ॾिसूं था त नंबर 8 में छा थो निकिरे। भाभी जी तव्हां अची करे नंबर 8 ओपन कयो। ठीकु आहे, मां हिनखे ओपन कयां थो। त अदी तव्हां विन कयो आहे धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर। कंग्रेचुलेशंस अदी कमल फॉर विनिंग धरती टीवी गिफ्ट हैम्पर। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग इस। तव्हां बि पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो, ऐं हिन सां गॾो गॾु अदी कमल जो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में। ठीकु आहे, त पोइ अदी जो नालो बि वियो लकी ड्रॉ जे बॉल में। वंस अगेन भाभी जी अची वञो बॉक्सिस जी तरफ़। नंबर 1 खां 12 ताईं बॉक्सिस आहिनि, ऐं नंबर 8 थी चुको आहे बुक बल्कि चादी सिलेक्ट करे छॾियो न मां सां गिफ्ट बि कढी छॾी। बाक़ी असां वटि 1 खां 12 ताईं आहिनि सिवाय 8 खां। त पोइ जल्दी सां कॉल करे सिलेक्ट कयो पंहिंजी मर्ज़ी जो या पंहिंजो लकी नंबर, ऐं आज़मायो पंहिंजो लक। ॾिसूं था त तव्हांजो गिफ्ट कहिड़ो थो निकिरे। कुझु विन कयो था या विन था कयो, ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते। भाभी जी तव्हां बि पंहिंजे ख़र्चे ते ख़ुशि रहंदा आहियो? वैसे जी जी पंहिंजे ख़र्चे ते ख़ुशि रहंदा आहियो? पंहिंजे ख़र्चे ते, ऐं ख़ुशि बि पंहिंजे ख़र्चे ते रहणु घुरिजे न। जी बिल्कुलु। कुझु माण्हुनि में वैसे जर्नली ॾिसो त लालच घणी हूंदी आहे। वैसे न त पंहिंजे ख़र्चे ते ख़ुशी रहणु घुरिजे। मतिलबु केतिरो बि हुजे, थोरो बि हुजे, हुन ते ख़ुशि हुजणु घुरिजे। हा, शुक्र कजे, थोरो बि हुजे हुन ते ख़ुशी हुजे। ठीकु आहे, त मतिलबु शुक्र कजे, जी। इंसान हर हाल में राज़ी हुजे। जी बिल्कुलु। माना पंहिंजो परायो महल ॾिसी करे पंहिंजी झूपड़ी न ड्राइजे। न जाइजे। पर ईअं ई त थींदो आहे भाभी जी, परायो महल ॾिसी माण्हू पंहिंजी झूपड़ी बि ड्राए छॾींदा आहिनि। हा, पर ईअं न कजे। सही ख़ासि करे तव्हां में बि भाभी ईअं हूंदो आहे न, अगरि कंहिंखे वधीक सुठा कपिड़ा ॾिसंदा आहियो त पोइ चवंदा आहियो त असांखे बि इहे ई घुरिजनि। न पोइ में इहा आदत न आहे। पोइ तव्हां में शादी खां पहिरियों त हुई न इहा आदत? पहिरीं हुई, हाणे न आहे। न पहिरीं मां पहिरीं जी ॻाल्हि थो कयां न, हाणे जी त नथो कयां। हाणे त तव्हां केतिरनि महीननि खां इहा ई ड्रेस पातल आहे। पोइ हाणे तव्हां इहा ॻाल्हि छो था कयो? पहिरीं हुई, हाणे त न आहे न। न मां पहिरियों जी ॻाल्हि थो कयां न। बसि हिन बॉक्सिस ते त तव्हांजो लकी नंबर कहिड़ो आहे? ऐं न मुंहिंजो लकी नंबर त बाद में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। मूंखे इहो ॿुधायो त पहिरियों तव्हां पंहिंजे हस्बैंड खे, मतिलबु जेको पाड़ेसिरी हूंदियूं आहिनि न, कुझु अहिड़ियूं औरतूं जेके महांगियूं शयूं वठी ईंदियूं आहिनि, त पोइ तव्हां बि माना पंहिंजे मुड़ुस खे चवंदा आहियो, फरमाइश कंदा आहियो त मूंखे इहा ई खपे? हा, ज़िद कंदी हुयमि। पोइ हू वीचारो वठी ईंदो हुयो। हू वठी ईंदो। असां वटि कॉल आई। हेलो अस्सलाम वालेकुम, केरु किथां? साईं वालेकुम सलाम, हुसैन साईं शाहपुर चाकर खां। हा जी भाउ, नालो रिपीट कजो वंस अगेन। साईं तालिब हुसैन बिहारी को। जी भाउ तालिब, वेलकम टू आवर शो। अदा जी कॉल कई सो असां। जी भाउ, असांजो बॉक्सिस वारो सेगमेंट हली रहियो आहे, तव्हां कहिड़ो बॉक्स चूज़ कंदव? साईं बॉक्स नंबर 6। नंबर 6 पहिरें असां कॉल कईसूं, कोन मिलियो आहे इनाम। पहिरें बि कॉल कईसूं। भाउ इनाम तक़रीबन पुॼी चुका आहिनि। थी थो सघे लास्ट वीक जा इनाम अञा ताईं तव्हां वटि न पुॻा हुजनि, बट उहे बि पुॼी वेंदा। डोंट वरी, उहो प्रोसेस में आहिनि। तव्हां असांखे नंबर 6 ॿुधायो आहे दा? जी जी। नंबर 6। ठीकु आहे 6। भाभी जी जो 6 नंबर ओपन कयो। ॾिसूं था त अॼु तालिब जो छा थो निकिरे नंबर 6 मां।
ठीकु आहे त अदा तव्हांजी चिट आहे मुंहिंजे हथ में ऐं तव्हां अदा विन कयो आहे ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते ओ भाउ तव्हां विन न करे सघियो पंहिंजे ख़र्चे ते ई ख़ुशि रहिजो दा तालिब थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस यू आर तालिब जंहिंजो निकितो ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते भई तव्हांखे मां पहिरियों बि ॿुधायो निकिरी सघे थो ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते त भाभी जी तव्हां बि त ॿुधायो तव्हां पंहिंजे ख़र्चे ते हाणे ख़ुशि रहंदा आहियो पर पहिरियों जेको आहे त तव्हां में घणी फरमाइशूं कंदा आहियो पंहिंजे हस्बैंड खां त मुंहिंजे ख़्याल में लास्ट कॉलर वठिजे या पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट कजे ठीकु आहे त पोइ असां लास्ट हाणे कॉल वठंदासीं हुन खां पोइ ईंदासीं पंहिंजे टंग ट्विस्टर जी तरफ़ त भाभी जी तव्हां ॿुधायो तव्हांजो लकी नंबर कहिड़ो आहे हिननि मां मुंहिंजो लकी नंबर आहे 2 तव्हांजो लकी नंबर आहे 2 ऐं मुंहिंजो लकी नंबर कहिड़ो आहे तव्हांजो 7 ऐं ॿियो भाभी जी खे यादि आहे ॿियो 9 7 ऐं 9 ऐं तव्हांजो लकी नंबर आहे 2 2 लेकिन ही तव्हांजो लकी नंबर छो आहे तव्हांखे छो लॻंदो आहे त तव्हांजो लकी नंबर 2 आहे बसि को बि मां कमु कंदी आहियां न हा नंबर 2 सां स्टार्ट कंदी आहियां सही थी वेंदो आहे अच्छा कोई बि कमु भाभी जी कंदी आहे नंबर 2 सां स्टार्ट कंदी आहे उहो कमु सही थींदो आहे थी वेंदो आहे थी वेंदो आहे ऐं कोई कॾहिं कॾहिं अहिड़ो नंबर बि हूंदो आहे जेको असांजे लाइ बैड लक साबित थींदो आहे त कोई अहिड़ो नंबर आहे जेको तव्हांजे लाइ बैड लक साबित थींदो हुजे जी उहो हिन जे आॾो ई आहे हिन जो आॾो ई आहे किथे आहे आॾो नंबर 3 ही आॾो नंबर आॾो जी नंबर आॾो ठीकु आहे त पोइ ॾिसूं था कहिड़ा असांजा लास्ट कॉलर आहिनि जेके शामिल थींदा असांजे हिन सेगमेंट में जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में जेको आहे बॉक्सिस वारो 2 बॉक्सिस थी चुका आहिनि सिलेक्ट हिकिड़ो 6 नंबर ऐं ॿियो 8 नंबर ऐं ॾिसूं इहो था त लास्ट कॉलर जेके ईंदो कहिड़ो नंबर चूज़ था कनि उहे कुझु विन करे सघनि था या ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते अचे थो वी हैव अ कॉल नाउ अस्सलाम वालेकुम केरु आहे किथां वालेकुम सलाम बासित हैदराबाद अब्दुल बासित हैदराबाद खां जी बासित वेलकम टू आवर शो कहिड़ा हाल आहिनि ठीकु लॻा पिया आहियो मां ठीकु ॿियो तव्हां कीअं आहियो ठीकु ठाक ॿुधायो तव्हां कहिड़ो बॉक्स सिलेक्ट था कयो बासित भाभी जी कीअं आहे भाभी जी तव्हां पाण ॻाल्हायो था ठीकु आहियां भाभी तव्हां जी ख़ुशि ॻाल्हायो। आहियो जी जी तव्हां ख़ुशि आहियो मां ख़ुशि आहियां जी त पोइ ॿुधायो कहिड़ो नंबर सिलेक्ट था कयो नंबर 3 नंबर 3 तो भाभी जी बासित सिलेक्ट कयो आहे नंबर 3 ॾिसूं था नंबर 3 में छा आहे त ही अची वई मुंहिंजे हथ में अदा बासित तव्हां विन कयो आहे धरती टीवी गिफ्ट हैम्पर थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस एंड कांग्रेचुलेशंस अदे बासित जो नालो बे वञे तो लकी ड्रॉ जे अ बॉल में ठीकु आहे त असांजो ही सेगमेंट बि हिते थी वियो ख़तमु ऐं हाणे असां पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट कंदासीं धरती टीवी जे तावन सां जेको आहे ऑल राइट टंग ट्विस्टर्स जो हिन में असां तव्हांखे कुझु लाइन्स ॿुधाईंदा आहियूं ऐं तव्हांखे 10 दफ़ा असांखे रिपीट करे उहे लाइन्स ॿुधाइणियूं हूंदियूं आहिनि त अॼु जूं मुंहिंजूं लाइन्स वयूं केॾा टंग ट्विस्टर्स वारियूं मां हिते ई रखियूं जी अची वयूं मुंहिंजे हथ में त भाभी जी तव्हांखे बि तयारु थियणो आहे टंग ट्विस्टर्स जे लाइ असांजे ऑडियंस ॾिसूं था त 10 दफ़नि में उहा लाइन रिपीट करे ॿुधाए सघनि था या नथा ॿुधाए सघनि त जल्दी सां शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में ऐं ॿुधायो असांखे 10 दफ़ा रिपीट करे उहा लाइन जेका असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त भाभी जी इंतज़ारु छा जो आहे वेट छा जो मां हाणे तव्हांखे ॿुधायां थो तव्हांखे छा चवणो आहे 3 टंग ट्विस्टर्स आहिनि 3 लाइन्स आहिनि हिकिड़ी आहे अच्छा नंबरिंग वारी तव्हांखे ॿुधायां थो भाभी जी 3 नंबर आहिनि उहे तव्हांखे नंबर रिपीट करणा आहिनि 87 66 ऐं 67 87 66 67 87 66 67 87 66 67 जी 87 66 67 3 नंबर्स आहिनि जेके रिपीट करणा आहिनि तव्हांखे भाभी जी तव्हां 10 दफ़ा मूंखे रिपीट करे ॿुधायो ॾिसूं था त तव्हां रिपीट करे ॿुधाए सघो था या न जी 87 66 67 जल्दी 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 87 66 67 87 66 67 87 66 67 87 66 67 जी 87 66 67 87 66 67 87 66 67 87 66 ओके गुड 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 वेरी गुड भाभी जी असांजो जेको नेक्स्ट आहे उहो बि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां असांजे कॉल अची चुकी आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ज़ोहेब भाई अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नवाब शाह अरसलान तो ॻाल्हायां जी भाउ असलान वेलकम टू आवर शो कहिड़ा हाल आहिनि असलान ठीकु लॻा पिया आहियो जी बिल्कुलु ख़ुशि लॻा पिया आहियूं तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो जी भाउ अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक मज़े में भाभी जी बि गॾु बीठी आहे भाभी जी 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 अदा असलम तूं ख़ुशि आहीं जी दा भाभी जी कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो केरु लॻो पिया केरु तव्हां ख़ुशि आहियो था
जी जी असां बिल्कुलु ख़ैर लॻो पियो आहे। ठीकु आहे, त मां असां स्टार्ट था कयूं असांजो ही टंग ट्विस्टर्स वारो सेगमेंट। असां तव्हांखे लाइन ॿुधाईंदासीं, 10 दफ़ा तव्हांखे चई ॿुधाइणो आहे, त पोइ तयारु आहियो? जी सर। अच्छा, तव्हांखे चवणो आहे सस्ता कपिड़ा शाइस्ता जा, महांगा कपिड़ा मारिया जा। 10 दफ़ा। इहो त ॾाढो ॾुखियो आहे, न सवलो भाउ, ॿुधायो। सोलो आहे, ॾुखो काथे आहे? ॾुखो न आहे, सोलो आहे। सस्ता कपिड़ा शाइस्ता जा, महांगा। अच्छा ठीकु आहे, त पोइ जेको मां भाभी जी खे ॿुधायो तव्हां उहो ॿुधायो 10 दफ़ा मूंखे। कहिड़ो? 3 नंबर आहिनि 87, 66 ऐं 67। ये 10 दफ़ा जल्दी जल्दी में ॿुधाइणो आहे। 87, 66, 67, 87, 66, 67। 87, 67, 67, 87, 67, 87, 67, 87, 67, 87, 67, 87, 67, 87, 67, 87, 67, 87, 67, 87, 67, 87, थी वियो? 10 दफ़ा थी वियो? थी वियो, थी वियो। थी वियो भाउ, कॉन्ग्रेचुलेशंस। So congratulations Sada Arsalan for winning धरती टीवी गिफ्ट हैम्प। बिल्कुलु सही ॿुधायो तव्हां। 87, 66, 67। भाभी जी बि असांखे जल्दी में ॿुधायो। भाभी जी जेको नेक्स्ट वारो मां ॿुधाया पहिरियों तव्हां मूंखे रिपीट करे ॿुधायो। सस्ता कपिड़ा शाइस्ता जा, महांगा कपिड़ा मारिया जा। सस्ता कपड़ा शास्ता जा, जी, महंगा कपड़ा मारिया जा। सस्ता कपड़ा शास्ता जा, 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 मेरा कपड़ा मारिया। मेरा कपड़ा थी। वेरी वेल डन भाभी जी। तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांजा सस्ता कपिड़ा आहिनि या महांगा कपिड़ा आहिनि? मुंहिंजा बि सस्ता आहिनि, तव्हांजा बि सस्ता आहिनि। ठीकु आहे, त छो जो हाणे भाभी जी कोई आहे ई न जंहिंसां फरमाइशूं करे। ऐं त भई हाणे जेको असांजो नेक्स्ट कॉलर ईंदो असां हुननि खां इहो ई पुछंदासीं त सस्ता कपिड़ा शाइस्ता जा, महांगा कपिड़ा मारिया जा। 10 दफ़ा हुनखे चई ॿुधाइणो आहे। ऐं जेको थर्ड वन आहे भाभी जी, उहो हुयो अञे सिंह। ॿुधी अथव सिंधी में ञे सिंह? जी जी। ऐं लूणु वण बि ॿुधो आहे? जी। ठीकु आहे, त ञे सिंह लूणु वण, ञे सिंह लूणु वण, ञे ञे ञे। ये सिंह लूण वण। हा। ये सिंह लूण वण। ये सिंह लूण वण। ये सिंह लूण वण। हा। ये सिंह लूण वण। हा। ये सिंह लूण वण। ञे ञे सिंह लूणु वण, ञे सिंह लूणु वण, ञे सिंह लूणु वण, ञे सिंह लूणु वण, ञे सिंह लूणु वण। 10 दफ़ा। ये सिंह लूण वण। ये सिंह लूण वण। ञुञ वञ छा आहे भाभी जी? ञुञ वञ, लूण वण। लूणु वण। हा सही आहे। ञे ञे सिंह लूणु वण, ञे सिंह लूणु वण, ञे सिंह लूणु वण, ञे सिंह लूणु वण। लूण वण। ये सिंह लूण वण। हा। 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 ये सिंह लूण वण। हा वाह, तुझी ॻाल्हि कयां छा? ज़बरदस्त। त ही ज़बरदस्त आहे। पहिरियों कंफ्यूजन भाभी जी किथे बि, पर एट लास्ट हिननि सही ॿुधायो। त जॾहिं तव्हां कॉल कयो ऐं असांखे तव्हां 10 दफ़ा चई ॿुधायो ही 2 लाइन्स जेके भाभी जी चई करे ऐं ॿुधायूं असांखे। त भाभी जी हिन खां अलावा तव्हांखे कुझु टंग ट्विस्टर्स ईंदा आहिनि वैसे? घटि ईंदा आहिनि। घटि ईंदा आहिनि? हा, घटि बि कहिड़ा ईंदा आहिनि घटि? इहे जेके तव्हां ॿुधाईंदव, जेके मां ॿुधाईंदो आहियां उहे यादि अथव? अच्छा, हिन खां पहिरियों जेके मां सेगमेंट करे चुको आहियां हुन में जेके टंग ट्विस्टर्स हुया हुननि मां तव्हांखे कुझु यादि आहे? सो वी हैव अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम। हेलो। हेलो सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पियो ॻाल्हाए? जी मां शेनीला पियो ॻाल्हायां। हा आदि शानीला। जी भेण वेलकम टू अवर शो। कीअं आहियो? ठीकु लॻा पिया आहियो? जी सर, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? जी बिल्कुलु ठीकु ठाक। तॾहिं तव्हां तयारु आहियो? तव्हांखे 10 दफ़ा असांखे लाइन चई करे ॿुधाइणी आहे। जी लाइन हिकु दफ़ो ॿुधाइजो। जी बिल्कुलु, असां वटि 2 लाइन्स आहिनि। तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते बि सिलेक्ट करे सघो था हिकिड़ी। जी ॿुधाइजो। अच्छा, तव्हां असांखे 10 दफ़ा चई करे ॿुधायो सस्ता कपिड़ा शाइस्ता जा, महांगा कपिड़ा मारिया जा। सस्ता कपिड़ा शाइस्ता जा, महंगा कपिड़ा मारिया जा। जी जल्दी जल्दी में 10 दफ़ा ॿुधाइणो आहे। सस्ता कपिड़ा शाइस्ता जा, महंगा कपिड़ा मारिया जा। 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 सस्ता कपिड़ा शाइस्ता जा, महंगा कपिड़ा मारिया जा।
सस्ता कपड़ा शाइस्ता जा महंगा कपड़ा मारिया जा 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 All right, Ada, very well done, Adi. Congratulations for winning. दादी विन कर चुके हैं धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर। जी बिल्कुल, तो भाभी जी ऐं ऑडियंस असांजा सब सेगमेंट थी चुका आहिनि ख़त्म ऐं लास्ट उहा घड़ी अची चुकी आहे जॾहिं असां अनाउंस कंदा आहियूं लकी ड्रॉ जो विनर जेको विन कंदो आहे 15,000 रुपयनि जो कैश। त ॾिसूं था त अॼु जो केरु आहे ख़ुशि नसीब जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो कैश। त भाभी जी जी तव्हां सिलेक्ट था कयो मां सिलेक्ट कयां? अॼु तव्हां सिलेक्ट कयो। अॼु मां सिलेक्ट कयां? जी अॼु ॾिसां थो मां। ओ भाभी जी ॿ चिट्स किरी पयूं हेठि। ठीकु आहे, त पोइ मां हिननि मां हिकिड़ी कयां थो सिलेक्ट। ही हिन में विझो। ठीकु आहे, त मुंहिंजे हथ में अची चुकी आहे चिट ऐं ॾिसूं था त अॼु जो कहिड़ो आहे ख़ुशि नसीब जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो कैश। त भाभी जी विदाउट वेस्टिंग एनी टाइम अनाउंस करे था छॾियूं अॼु जा लकी विनर आहिनि अदा रफ़ी। कॉन्ग्रेचुलेशंस अदा फॉर विनिंग 15,000 रुपीज़। तो वंस अगेन असांजो प्रोग्राम पुगो पंहिंजी पुॼाणी ते वरी सुभाणे तव्हांखे मिलंदासीं 10 बजे खां 12 बजे ताईं। तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो भाभी जी। ऑडियंस ऐं असां गॾिजी करे ज़रूरु चवंदासीं हीअं कयो न हीअं धरती जो जमालो बेइज्जती छो था करायो। धरती जो जमालो वाह वाह जमालो। अञा टाइमिंग ते न आहे।